अॼु जो जेको मुशाइरो हूंदो मूंखे उमेद आहे उहो बि हिकिड़ो शानदार मुशाइरो हूंदो। उन मां न सिर्फ़ु सिंध न सिर्फ़ु पाकिस्तान पर सॼी वर्ल्ड मां जेके अमन खे प्यार ऐं भाईचारे जे पैगाम खे अॻिते ॾिसणु चाहिनि था ऐं जेके चाहिनि था त इश्क सलामत हुजे, उहो इश्क धरतीअ सां हुजे, उहो इश्क माण्हुनि सां हुजे, उहो इश्क ॿोलीअ सां हुजे, उहो इश्क वतन सां हुजे। तव्हां सम्झां थो त उहे सभु बि हिन मां वॾो लाभ हासिल कंदा। डॉक्टर साहब, जीअं त अवां जो हिकिड़ो हल्को सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि सॼी दुनिया में आहे, अवां खे असां इहा गुज़ारिश कंदासीं त अवां जंहिं महिल फ्री थियो त कल्ह ऐं अॼु जी जेके तक़रीबात थियूं जंहिंमें जामी जो लेक्चर आहे या अॼु ई जेको सचल सरबत यादगार मुशाइरो जंहिंमें पूरी रिपोर्ट असां प्रेस रिलीज़ बि जारी कंदासीं, उहा अवां ताईं बि अची वेंदी, त अवां पंहिंजो रायो पंहिंजे वाल ते रखंदव ऐं इन सॼे पस मंज़र में लिखंदव त जेके असांजा शाइर अदीब दोस्त आहिनि जेके हिन टेक्नोलॉजी खे इस्तेमालु नथा कनि त उहे हिन टेक्नोलॉजी ते अचनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त मुमताज़ ख़ादिम मेमण साहब असां सां मौजूदु आहे, सनाउल्ला अतीक मौजूदु आहे, महेश कुमार साहब महेश मौजूदु आहे ऐं खोड़ सारा जेके दोस्त मौजूदु आहिनि, त असीं चाहियूं था ॿिया दोस्त बि असां सां ईअं ई शामिल थियनि। उजण साहब, फिनलैंड खां बि जेको आहे अॼु रुखसाना जेका आहे उहा फिनलैंड खां शामिल थी आहे। हा, अॼु रुखसाना खे भली कार माशूक धारेजो साहब असांखे जॉइन कयो आहे। माशूक धारेजो ऐं असांखे जॉइन कयो आहे आजिज़ अबड़ो साहब जी संगत जो राब्ता सेक्रेटरी रही चुको आहे ज़िले खैरपुर जो। उनखे बसी भलीकार था चऊं। अरशद अली बरखड़ साहब असांखे जॉइन कयो आहे। अदी रुखसाना, तव्हांखे आवाज़ बिल्कुलु ईंदो हूंदो, ईअं लॻंदो हूंदो त असीं हिकु जाइ ते वेठा आहियूं। गुड, थैंक यू वेरी मच। तव्हां असांखे तमामु दूर आहे पंध खां ऐं असांजे शाइरनि खे ॿुधंदव ऐं तव्हांखे असांजी इहा गुज़ारिश हूंदी त असांजा जेके सुठा शाइर, सभई शाइर सुठा आहिनि ऐं सचल जे हिन यादगार मुशाइरे में सभिनी खे ॿुधंदा ऐं पोइ पंहिंजो रायो असांखे चेक बॉक्स में ॾींदा, बल्कि असांखे असां सां गॾु पंहिंजे गुफ़्तगू खे बि जारी रखंदा कॾहिं कॾहिं। मोहम्मद असलम भट्टी साहब जेके सिंधी अदबी संगत गंबट जा सेक्रेटरी बि आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। काज़ी अहमद खां माशूक धारेजो साहब असांखे जॉइन कयो आहे। असांखे डॉक्टर मुश्ताक फुल साहब अञा ताईं मौजूदु आहिनि ऐं डॉक्टर साहब असां तव्हांजी वरी जॾहिं असांजा खोड़ सारा दोस्त शामिल थी वेंदा सॼी दुनिया जे अंदरि जेके असांजा हिन ग्रुप में मौजूदु आहिनि, त असां वरी दफ़ो ॿीहर तव्हांखे ज़रूरु तकलीफ़ ॾींदासीं त तव्हां उन्हनि सभिनी सां शाइरी बि ॿुधाईंदो ऐं पंहिंजी गुफ़्तगू बि कंदो। त असीं चाहींदासीं त जेतिरा बि दोस्त आहिनि असां बराबरी जे बुनियाद ते उन्हनि सभिनी खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियूं, पर अवां जो ॻाल्हाइण असांखे तमामु उत्साह बख़्शींदो ऐं सिर्फ़ु असांखे न पर जेको तव्हां पंहिंजे अख़बार में ऐं पंहिंजे तव्हीं वाल ते जेको तासिर ॾींदो, उन सां असांजे ॿियनि शाइरनि खे तमामु घणो जेको आहे सो उत्साह मिलंदो त उहे हिन जदीद दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ पाण खे खणी ईंदा। ॾाढी ख़ुशी थी रही आहे त आजिज़ अबड़ो साहब कल्ह असांखे जॉइन कयो ऐं हुनखे हिन सॼी टेक्नोलॉजी जी ख़बर न हुई। जॾहिं हुनखे चयोसीं त हुन पंहिंजूं टेक्निकल जेके आहिनि से वठी वरितियूं। असां सां हलचल जो रिपोर्टर शकील अहमद शेख साहब लाइव असां सां अॼु मौजूदु आहे। कल्ह बि असां सां मौजूदु हो राणीपुर खां। असीं हुनखे भलीकार था चऊं, नालिक राम वारनि खे, सॼे सथ खे। सईद आबिद फुल साहब असीं उनखे बि भलीकार था चऊं। अहसन हसनैन असांखे सोबेदरे खां जॉइन कयो आहे। मुनीर पहियार असांखे असांजो दोस्त आहे, कुंभ खां हुन जॉइन कयो आहे। अमानुल्लाह ड्रिग साहब असांखे गंबट खां जॉइन कयो आहे। इंजीनियर मीर हसन साहब असांखे जॉइन कयो आहे। गॾोगॾु असांखे दुबई खां दो खचाण असांखे जॉइन कयो आहे। असां हुनखे बि भलीकार था चऊं। सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी ऐं जेके जेके दोस्त कैमराऊं बंदि करे वेठा आहिनि, जेकॾहिं उहे पंहिंजूं कैमराऊं खोले रखंदा इहो असांजे लाइ वधीक बहितर थींदो त असांजी कचहरी हीउ जेको मुशाइरो आहे, हीअ जेका ज़ूम क्लाउड जी मीटिंग जी जेके तरजीहात आहिनि उहे पूरियूं थींदियूं। ऐं असांजी हिकु ई वक़्तु ही प्रोग्राम मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शेयर उन पेज ते, उन खां पोइ इहो यूट्यूब ते वेंदो। इन सां गॾोगॾु ज़ूम में जेके दोस्त वेठा हो उन्हनि ताईं लाइव वञे थो पियो
सुभाणे असांजे अख़बारुनि में इन जो सॼो तसलसल जेको थींदो उहो ज़रूरु ईंदो ऐं गॾोगॾु वीडियो रिकॉर्ड थिए पई ऐं हिकु बहितरीन क्वालिटी जी ऑडियो रिकॉर्ड थिए थी जेके असीं वॉइस ऑफ सिंध ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा FM रेडियोज़ आहिनि असीं उन्हनि खे बि ॾींदासीं त उहे उनखे ऑन एयर कंदा ऐं गॾोगॾु मंज़ूर जी 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 मां सम्झां थो त पाण प्रोग्राम शुरू कयूं हींअर 30 ॼणा जेके आहिनि पाण शामिल आहियूं हुन जे चैट जे अंदरि ऐं दोस्त मुशाइरो आहे ऐं वरी जेको आहे इहो बि आहे त रमज़ान शरीफ़ आहे त माण्हू पंहिंजे हिसाब सां ईंदा ऐं वेंदा रहनि था त हींअर इहो सुठो अंग आहे पंहिंजो बहितरीन ऐं बिलाल तबस्सुम साहब असांखे जॉइन कयो आहे रवेश साहब ऐं अवैस सुमरो साहब असांखे जॉइन कयो आहे कराची खां असीं उन्हनि सभिनी दोस्तनि खे भलीकार चऊं था ऐं बिल्कुलु हिन जी जेका असां बाक़ाइदा शुरूआति थियणु खपे ऐं अवां हिन जो स्टार्ट वठूं बिल्कुलु वॾी महिरबानी मंज़ूर साहब सचल सरमस जे हिकिड़े बैत सां पाण हिनखे शुरू कंदासीं ॾाढो ज़बरदस्त सिंधीअ में बैत जेको आहे ॾाढो वक़ायतो जेको आहे उहो आहे उन सां पाण शुरू कयूं था ऐं इशफाक मेमण साहब खे वेलकम ऐं माइक पंहिंजो बंदि रखे शुरू कयूं था त वक़्तु इहा ई अथई वेल वक़्तु इहा अथई वेल दूरी दूर करण जी वक़्तु इहा अथई वेल दूरी दूर करण जी कढ मज़हब मन मां साजुर सां अवेल हिंदू मोमिन सां मिली आकुर मेल मतां थिए अवेल फुल सो सचल सरमस जे सां हिन यादगार आलमी मुशाइरे जी जेका आहे शुरूआति थी चुकी ऐं पाण हिन वक़्तु जेको आहे 31 माण्हू जेके आहिनि हिन मीटिंग जे रूम में मौजूदु आहियूं ऐं फेसबुक लाइव ते सॼी दुनिया हिनखे ॾिसी रही हूंदी यकीनन त पाण हाणे बिल्कुलु बिना देर जे मुशाइरे जी शुरूआति कयूं था जेके बि मौजूदु दोस्त आया आहिनि उन्हनि खे बाज़ाब्ता वेलकम करण जे लाइ ऐं मंज़ूर हुजण साहब खे गुज़ारिश कंदुसि त हू बाज़ाब्ता जेको आहे वेलकम करे पंहिंजो मीटिंग जेका आहे स्टार्ट जी मंज़ूर हबीबन हेकार मजा मेर सॾु कयो सोमू सभु जमार ओरण इहो ई थियो सचल साईं जे आलमी मुशाइरे ते असीं मौजूदु जेके बि असांजा शाइर दोस्त आहिनि ऐं अज़ब ज़ौक़ दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे भलीकार चऊं था अॼु सचपंच असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त असांजो ही चोथों प्रोग्राम लाइव आहे जंहिंमें असां पहिरियों प्रोग्राम जेको आलमी मुशाइरो कयो हो ऐं पोइ असांखे जॾहिं ॾिठोसीं लॉकडाउन जी सूरतहाल हुई उन सूरतहाल में असां जेके दोस्त आहियूं जेको असांजो सवन में अंग आहे उन्हनि सभिनी दोस्तनि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणण जे लाइ असां चाहियोसीं त हिकिड़ो लेक्चर प्रोग्राम थिए जेको जामी चांडे साहब जो लेक्चर कल्ह थी गुज़रियो जंहिंमें 161 माण्हुनि शिरकत कई जंहिंजी वीडियो ऑडियो ऐं मुख़्तलिफ़ जेके रिपोर्ट्स उहे तयारु थियूं उन सां गॾोगॾु ही सचल साईं खे अॼु भेटा ॾियण जे लाइ जेको असीं आलमी मुशाइरो आहे जेको सचल सारो सच जे उनवान सां सचल यादगार मुशाइरो जेको हर साल थींदो आहे ऐं उहा रवायत बरक़रार रखंदे हिन साल असां ही सचल यादगार मुशाइरो करण में कामयाबु विया आहियूं जेको न सिर्फ़ु हिते पर पूरी दुनिया में ॾिठो ऐं ॿुधो वञे थो ऐं फेसबुक पेज खां वीदे यूट्यूब ते ऐं मुख़्तलिफ़ उहे जेके बि चैनल्स आहिनि उन्हनि ते ईंदो ऐं प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया उनखे ज़रूरु जाइ ॾींदी जिथे लॉकडाउन जी सूरतहाल में माण्हू हिक ॿिए खां बेज़ार आहे त ही जेको शाइरनि ऐं अदीबनि दानिश्वरनि जो जेको ही प्लेटफॉर्म आहे जेके हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहिनि इहो ज़हनी आसूदगीअ सां गॾोगॾु असांखे इहो सोचण ते बि मजबूर करे थो त असीं पंहिंजे माण्हुनि जा भरजला थियूं असीं उन्हनि खे वधि खां वधि जागृता ॾियूं त हू इन किरोना जहिड़े मुज़ी मर्ज़ खां पाण खे बचाए रखनि ऐं अॼु असां वटि तमामु सुठा नाला जिन में डॉक्टर मुश्ताक फुल सिंधी अदबी संगत जो अॻूणो सेक्रेटरी जनरल असांजो मरकज़ी उहिदेदार अॻूणो रही चुको आहे माशूक धारेजो साहब मुमताज़ कादिर मेमन साहब सनाला अतीक साहब सूफ़ी शर साहब ऐं अली मोहम्मद साहब महेश साहब जेके आहिनि सिंध अख़बार जा जेके एडिटर आहिनि
नूर नवाज फुल साहब, महताब अहमद सोलंकी साहब, आजिज अबड़ो साहब, शकील अहमद शेख साहब, गुलाम रसूल चंडो साहब, मुमताज कादिर मेमण साहब, मोहम्मद असलम भट्टी साहब, इशफाक मेमण साहब, एहसन हसनैन साहब, अवैस अहमद सुबरो साहब, अरशद बरखण साहब, सईद आबिद फुल साहब, शबीर साहब, मुनीर पयार साहब जेको गज़ल जो तमामु सुठो शाइर आहे, मेवाराम साहब, अजा दोस्त ॿिया असांखे जो बिलाल तबस्सुम साहब, इंजीनियर मीर हसन साहब, अब्दुल्ला सोलंकी साहब, किशोर झुलानी साहब, नियाज़ अहमद अबड़ो साहब, वज़ीर फराद साहब असांखे मोरे खां जॉइन कयो आहे, जेको सिंधी अदबी संगत ऐं सिगा जो हिकु ई वक़्तु उहिदेदार आहे ऐं सुठो आर्टिस्ट आहे। अॼु असांखे उहो बि सचल साईं जे फ़िक्र ते शाइरी बि ॿुधाईंदो ऐं गॾोगॾु हुन जो ॻाइण जो जेको अंदाज़ आहे उहो बि ज़बरदस्त आहे ऐं उनखे असां ज़रूरु ॿुधंदासीं। त असां अवां सभिनी दोस्तनि खे भलीकार था चऊं अॼु जे हिन प्रोग्राम में। असांखे इहा उमेद हूंदी त असांजा शाइर दोस्त आख़िर ताईं असां सां मौजूदु रहंदा, त जिन बि दोस्तनि जी शाइरी हिकु दफ़ो ॿुधंदासीं पर कुझु दोस्तनि जी शाइरी असां वरी वरी ॿुधंदासीं ऐं इएं जेकॾहिं दोस्त उन शाइरी जे दौरान मौजूदु न हूंदा त इहो ठीकु न रहंदो। त कॾहिं बि दोस्त सिर्फ़ु शाइरी ॿुधाइणी न आहे पर ॿियनि दोस्तनि जी शाइरी ॿुधणी बि आहे। त हीउ जेको प्लेटफॉर्म आहे इन प्लेटफॉर्म ते असीं आख़िर ताईं गॾु रहंदासीं ऐं सचल साईं खे पंहिंजे मंज़ूम ऐं लफ़्ज़नि जी जेका भेट आहे उहा असां पेश कंदासीं। असांखे पूरी दुनिया खां जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जी बि वॾी महिरबानी, अदी रुखसाना जी वॾी महिरबानी असांखे ॾिसे पई, असां सां लाइव आहे ऐं टाइम जे हिसाब सां असांजा ॿिया दोस्त बि असांखे ज़रूरु जॉइन कंदा। अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। जी रमेश साईं, अस प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे सचल साईं जो हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं ऐं पोइ वरी मुशाइरो जेको आहे उहो शुरू थी वेंदो। तो हींअर सचल साईं जो कलाम। साईं ज़बरदस्त चओ, फर्स्ट क्लास थी वियो। हाणे वधीक प्रोग्राम हलाइण जे लाइ मंज़ूर साहब खे गुज़ारिश कंदुसि त हू वारे वारे सां शाइरनि खे कलाम जे लाइ चवंदो रहे। वधीक प्रोग्राम मंज़ूर हलायो। जी मंज़ूर।
ठीकु आहे रमेश साहब, वॾी महिरबानी। तो आउं सभ खां पहिरीं चाहींदुसि त जेका शुरूआति थिए उन शुरूआति में असांजो दोस्त सनाउल्ला अतीक साहब शुरूआति में असांखे पंहिंजी शाइरी ॿुधाए। इन सां त वरी असांखे बाद में ॿुधाईंदो त कुझु दोस्त असांजा नवां शामिल थींदा त उन्हनि खे ॿुधाईंदो। सनाउल्ला अतीक साहब, सनाउल्ला अतीक साहब। सनाउल्ला अतीक साहब, तव्हां माइक पंहिंजो पाण शायदि बंदि रखियो आहे, जो हितां बि कोन थो करे। सनाउल्ला अतीक साहब कोन्हे, हींअर मौजूदु कोन्हे। ठीकु आहे, त पोइ असीं शुरूआति में ॿिए पंहिंजो हिकु सीनियर दोस्त मुमताज़ खादिम मेमण साहब खे गुज़ारिश कंदासीं त हू पंहिंजो कलाम पेश करे। मुमताज़ खादिम मेमण साहब। सर वॾी महिरबानी। हिकिड़ी वाई अर्ज़ आहे दोस्तनि जे नज़र कजे थी। सर आवाज़ अचे पियो सर? बिल्कुलु 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 सही अचे। सोज़ ऐं साज़नि में रूहानी राज़नि में ॻाल्हि समायल गुज जी। सोज़ ऐं साज़नि में रूहानी राज़नि में ॻाल्हि समायल गुज जी। सचल जेके तो पढ़ियूं इश्क निमाज़ुनि में ॻाल्हि समायल गुज जी। ऐं इश्क सदा मौजूदु आहे अहिड़नि आवाज़नि में ॻाल्हि समायल गुज जी। नूरी नारी नाहिया तन अंदाज़नि में ॻाल्हि समायल गुज जी। खादिम तूं बि परूड़ वञी आहे दराज़नि में ॻाल्हि समायल गुज जी। महिरबानी साईं। वाह 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 वाह, ज़बरदस्त। महिरबानी, ज़बरदस्त, बहितरीन। ही जेको असांजा जेके असांजा मुशाइरा थियनि पिया या प्रोग्राम थियनि था उन में असीं सदारत या ख़ासि निशस्त का बि न रखंदा आहियूं। सभई दोस्त ख़ासि आहिनि ऐं असां सभिनी खे भलीकार कंदा आहियूं, सभिनी खे मोहबत ऐं प्यार सां हिकु जेतिरी इज़त ऐं मान बख़्शींदा आहियूं। सो असां चाहींदासीं त कुझु दोस्तनि सीनियर्स खे बि ॿुधंदा हलंदासीं, सभिनी दोस्तनि खे गॾु गॾु ॿुधंदा हलंदासीं, कुझु दोस्तनि खे बार बार ॿुधंदासीं। सो हींअर आउं चाहींदुसि त असांजे जी जी हिकिड़ो मैसेज अची चुको आहे। हींअर फिनलैंड में रोज़े जो टाइम थी वियो आहे, थियण वारो आहे। त रुख़साना जेका आहे उहा वञणु चाहे थी, हू चए थी त मां 2 मिंट ॻाल्हाईंदसि, त उनखे ठीकु आहे। ठीकु आहे त नूरी नारी नाया मां आहियां रब जबार, जेॾियूं मूंखे केरु थी ॼाणो, मां जोई आहियां सोई आहियां हिंदू मोमिन नाया यार। अॼु रुख़साना खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे ऐं जेको बि कुझु हुनखे ते चवणो आहे असांजे लाइ, असांजे दोस्तनि जे लाइ पंहिंजा ख़्याल पेश करे। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। ओम नमस्ते। ओम नमस्ते। महिरबानी जो मूंखे रमेश एॾो सुठो इन्विटेशन ॾिनो, मूंखे दावत ॾिनी त मां अची करे ॻाल्हायां। सभ खां पहिरियों त तव्हां सभिनीनि खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि त तव्हांजे लाइ जेके माण्हू आहिनि सो अञा बि इन कोविड-19 जी आइसोलेशन टाइम में बि जेको आहे सो अहिड़ी महफ़िल जेको आहे सो ऑर्गेनाइज़ कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां माण्हू जेके आहियूं सो आहिस्ता आहिस्ता पंहिंजी ज़बान खां, पंहिंजी सकाफ़त खां आहिस्ता आहिस्ता परे परे थी ॿियनि ज़बाननि ऐं सकाफ़तनि खे अपनायूं था। जॾहिं त असांखे पंहिंजी सभ खां पहिरीं ज़िमेदारी त इहा आहे त असां पंहिंजी सकाफ़त ऐं ज़बान खे प्रिज़र्व कयूं। ऐं उनजी प्रिज़र्वेशन जो जेको तरीक़ो आहे उहे अदबी महफ़िलूं ई आहिनि, अहिड़ियूं जेको आहे सो राग रिहाइण जी महफ़िलूं आहिनि। तॾहिं करे असां पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजी सकाफ़त जी अहमियत न ॾींदासीं त ॿियो को बि न ॾींदो। ऐं इहा ॾाढी सुठी, इहो मुंहिंजो पहिरियों फर्स्ट एक्सपीरियंस आहे त मां को शाइराना कलाम जेको पहिरीं दफ़ा पाण ॿुधो आहे इहो। तॾहिं करे मां सिंधी बसि ॻाल्हाइण त ईंदी आहे, टुटल फुटल जेकी आहे ॿुधो था हींअर, पर मां बाद में हिते जॾहिं PhD करण लाइ आयसि ज़बान लैंग्वेज पॉलिसी में, त मूं रियलाइज़ कयो त असां माण्हू केॾा जेको बदनसीब आहियूं, जो असां मुख़्तलिफ़ मुल्क जेके आहिनि उहो एतिरो सारो
ह्यूज फंड इन्वेस्टमेंट कंदा आहिनि त उहो पंहिंजी लैंग्वेज खे जेको आहे प्रिज़र्व कनि ऐं लैंग्वेज खे रिवाइव कनि ऐं लैंग्वेज ऐं कल्चर खे रिवाइव कनि। त जेके स्टूडेंट्स जेके लर्नर्स आहिनि जेके स्कूलनि में पढ़नि था त उन्हनि खे पंहिंजी ज़बानूं सेखारण लाइ उनखे पोइटिकल जीअं ही कलाम तव्हां इहो पेश कयो आहे त उनखे पोइट्री जे ज़रिए सां रीडिंग डेवलप थी थिए इहा हिकिड़ी स्ट्रेटेजी आहे। So it's a very good forum, it's a very good platform in a point of view. सब खां वधीक मां तव्हां सभिनी खे जेको मुबारकबाद ॾींदी आहियां। ॿी ॻाल्हि सभ खां वॾी अहम इहा आहे त तव्हां एॾे क्राइसिस वारे दौर में एॾो सुठो जेको आहे सो टेक्नोलॉजी जो जेको आहे उहो बेस्ट मैक्सिमम प्रोडक्टिव यूज़ कयो आहे, उनजी तमामु वॾी ज़रूरत आहे। असां चवंदा न कि मैन इज़ अ सोशल एनिमल, इंसान जेको समाजी जानवर आहे, पर मां हीअं चवां थी इंसान समाजी जानवर सां गॾु गॾु टेक्नोलॉजी जो जानवर आहे। सो सभ खां इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा हिते आहे त जेके असांजा माण्हू जेके ॻोठनि में रहनि था एॾा सुठा सुठा शाइर जेके लिखियल आहिनि, सिर्फ़ु के माण्हू अख़बार पढ़नि था, के माण्हू हुनखे बज़ाहिर नेटवर्किंग जे ज़रिए सुञाणनि था, दोस्ती जे हवाले सां सुञाणनि था, उहे ई उनजे कलाम फैज़याब थियनि था। पर हीअ जेको टेक्नोलॉजी आहे उन असल में हीअ आहे हीअं त उनखे टेक्नोलॉजी जो यूज़ उन तमामु माण्हुनि खे जेको आहे सर्टिफिकेट मिली वेंदो आहे त असां उन्हनि माण्हुनि खे ॿुधी बि सघूं था ऐं असां हिन टेक्नोलॉजी जो लर्निंग वारो हिकु जेको बेसिकली मुंहिंजे मक़सदु सेकेंड जेको पर्सपेक्टिव तव्हां ॾिसो त उहो इहो आहे त हू हर माण्हू तव्हां टेक्नोलॉजी ओरिएंटेड ट्रेनिंग था कयो माण्हुनि खे त हू आम माण्हू जेको जंहिं मोबाइल खे सिर्फ़ु हलाइणु सिखियो आहे, पर हाणे हू इंटरनेशनल कम्युनिकेशन कीअं बदल करे जॾहिं तव्हां इंटरनेशनल कम्युनिकेशन ऐं हिकिड़े कॉन्फ्रेंसिंग मोमेंट वेंदा आहियो त तव्हांजा जेके इंटरेक्टिव जेके मीन्स हूंदा आहिनि या सोशलाइज़ेशन जेके मीन्स हूंदा आहिनि उहे डिफरेंट हूंदा आहिनि। त किथे तव्हांखे साइलेंट रहणो आहे, किथे तव्हांखे ॻाल्हाइणो आहे, त किथे तव्हांखे रिस्पॉन्ड करिणो आहे। सो इन पॉइंट ऑफ व्यू सां तव्हां जेको हिकु ज़बरदस्त तरीक़े सां सभिनी माण्हुनि जी टेक्नोलॉजी ट्रेनिंग था कयो ऐं उन्हनि खे निशिस्त ऐं आदाब जेके तरीक़ा टेक्नोलॉजी एथिक्स आहिनि, टेक्नोलॉजी एथिक्स तव्हां उन्हनि खे सेखारियो। इहे मुंहिंजा पॉइंट्स आहिनि जेके आहिनि टेक्नोलॉजी जो यूज़, टेक्नोलॉजी ट्रेनिंग ऐं टेक्नोलॉजी एथिक्स जेको तव्हां सेखारे नंबर 3 असां जहिड़े माण्हुनि खे असां सभिनी माण्हुनि खे पंहिंजी ज़बान असां पाण न ॿुधंदासीं शाइराना कलाम त आख़िर केरु ॿुधंदो। आहिस्ता आहिस्ता जॾहिं माण्हुनि जो कॉमन मैन जो इंट्रस्ट ख़तमु थींदो, यंग जनरेशन जो इंट्रस्ट ख़तमु थींदो त अल्टीमेटली लैंग्वेज डेथ थी वेंदी। ऐं अहिड़ा जेके शाइर आहिनि उहा वधीक उन्हनि खे ॿुधण वारो केरु न हूंदो त उहो बि लिखणु छॾे ॾींदा। त इन करे असां सभिनी खे घुरिजे त इहो हिकिड़ो बेस्ट फोरम जेको आहे हिनखे रिवाइव कजे, हिनखे कंटिन्यू रखिजे ताकी माण्हू हुन मां वधि में वधि फैज़याब थियनि ऐं माण्हू ऐं ॿार जेके घरनि जे अंदरि आहिनि उहे बि न फैज़याब थियनि। इहो मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे। दैट्स ऑल। थैंक यू सो मच। वॾी महिरबानी अव्हां जी त अव्हां तमामु सुठियूं सलाहूं ऐं सुठा राया असांजे लाइ ॾिना त असां न सिर्फ़ु टेक्नोलॉजी जो यूज़ उन्हनि सभिनी दोस्तनि ताईं पहुचायूं पर उनजे जेके तरीक़ेकार ऐं उनजा जेके डिसिप्लिन्स आहिनि उनखे बि असीं फॉलो कयूं। अव्हां जी वॾी महिरबानी। अव्हां भली पंहिंजे मसरूफ़त में रहो, वरी असां सां गॾु गॾु रहिजो। अव्हां जा लख थोरा महिरबानी। ओके बाय। हा दोस्तो, त असां सां फिनलैंड खां अदी रुखसाना हुई। सो हींअर असीं चाहींदासीं त असांजो दोस्त ऐं असांजो सीनियर शाइर आहे ऐं गॾोगॾु खोड़ सारा शाइरी जा किताब जंहिंमें पहिरियों संदसि शाइरी मजमो हूअ मां ऐं जाम शोरो शाइरी हुई जेको छपियो ऐं संदसि शाइरी न सिर्फ़ु सुठनि सुठनि फनकारनि जंहिंमें जेको आहे सो सरबत सिंधी, शफ़ी फ़कीर ऐं ॿियनि खोड़ सारनि फनकारनि ॻाई आहे। अव्हां सम्झी विया हूंदा त असांजो सुठो शाइर, नौजवान शाइर ऐं हुन नज़म, नसर ऐं शाइरी में पाण मल्हायो आहे। गॾोगॾु हिकु तंज़ीम माण्हू आहे, सिंधी अदबी संगत जो अॻूणो सेक्रेटरी जनरल रहियो आहे, डॉक्टर मुश्ताक फुल। डॉक्टर मुश्ताक फुल खां रायो वरी असीं आख़िर में वठंदासीं, पर हीअ डॉक्टर मुश्ताक फुल पंहिंजी शाइरी बयानु करे। डॉक्टर मुश्ताक फुल। डॉक्टर मुश्ताक फुल साहब मंज़ूर उनखे चइबो त मां ड्राइव अधु कलाक। हा ठीकु आहे। त जेको हिंदुस्तान उहो आहे कोन हींअर। असांजो दोस्त आजिज़ अबड़ो साहब मौजूद आहे। आजिज़ अबड़े साहब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी माइक खोले ऐं शाइरी ॿुधाए। आजिज़ साहब माइक खे टच करे, माइक वारी जाइ ते तव्हां टच कंदा त पोइ माइक खुलंदी तव्हांजी। मंज़ूर साहब हीअं त हा ठीकु आहे। हिन जो ईअं था कयूं त तव्हां नालो बिल्कुलु बिल्कुलु अचे पियो। जी 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 साईं
मुंहिंजी हक़ मौजूद सिंध पूरे आलम जे सिंधी माण्हुनि खे हक़ मौजूद सचल जे उस मुबारक जूं वाधायूं। तमामु घणी ख़ुशी आहे त तव्हां ही प्रोग्राम असांखे जेको ॾिनो ॾाढी मायूसी जो आलम हुयो त सचल जे हिन साल असां सहण में न पिया वञी सघूं, पर ही तव्हां असांखे हिकिड़ो प्लेटफॉर्म प्रोवाइड कयो आहे, तव्हांजा लख थोरा। मां सचल जी हक़ीक़त में हिकिड़ो गज़ल पेश कंदुमि। गज़ल आहे साईं, असांजे इश्क जो रहबर रहे थो हिते दरादनि में, असांजे इश्क जो रहबर रहे थो हिते दरादनि में, अञा लख रात मंसूरी हले थो हिते दरादनि में। साईं लाइट जो थोरो प्रॉब्लम थी वियो, हाणे ॿाहिरि निकिरो भला। ठीकु आहे, तेसि ताईं कंहिं ॿिए दोस्त खे न त ॾियो। ठीकु आहे, तव्हां कंटिन्यू रखो। हा, निछोड़ो नीर थो पलजे सचल जे रंग घेरूअ में, निछोड़ो नीर थो पलजे सचल जे रंग घेरूअ में, बबी पेरनि कंदा घिंगरू नचे थो हिते दरादनि में, असांजे इश्क जो रहबर रहे थो हिते दरादनि में। अलॻि वार्ता पंहिंजी ॿियाई की न का ॼाणूं, अलॻि वार्ता पंहिंजी ॿियाई की न का ॼाणूं, इहो ई दर्द मुहबत जो हले थो हिते दरादनि में, अञा लख रात मंसूरी हले थो हिते दरादनि में। सॼी सिंध सूबनि जी अमन जो आशियानो आहे, सॼी सिंध सूबनि जी अमन जो आशियानो आहे, इहो ई दर्द मुहबत जो हले थो हिते दरादनि में, अञा लख रात मंसूरी हले थो हिते दरादनि में। मंज़ूर सानिया सचू सरमस्त सॾु आहे, साईं कॾहिं मंसूर सानिया सचू सरमस्त सॾु आहे, अजब इसरार जो सौदो सड़े थो हिते दरादनि में, अञा लख रात मंसूरी हले थो हिते दरादनि में। किथे पहुचूं पढ़ाए थो किथे आहे जंग दुईअ सां, किथे पहुचूं पढ़ाए थो किथे आहे जंग दुईअ सां, किथे हिंदू किथे मोमिन गले थो हिते दरादनि में, अञा लख रात मंसूरी हले थो हिते दरादनि में। साईं आहे त थियनि जिते मींहं जा सदा हलनि जिते मींहं जूं ॻाल्हियूं, थियनि जिते मींहं जा सदा थियनि जिते मींहं जूं ॻाल्हियूं, तड़प जंहिंखे बि तड़पाए अचे थो हिते दरादनि में, अञा लख रात मंसूरी हले थो हिते दरादनि में। आख़िरी मसलो आहे निमाणे जीअं निमाणो आहे अवांजे दर संदो आजिज़, निमाणे जीअं निमाणो आहे अवांजे दर संदो आजिज़, निभाइण नीअं सां नातो सिखे थो हिते दरादनि में, असांजे इश्क जो रहबर रहे थो हिते दरादनि में, अञा लख रात मंसूरी हले थो हिते दरादनि में। महिरबानी साईं। बहितरीन आजिज़ अबड़ो साहब। मंज़ूर साहब हाणे हीअं था कयूं त किथे मां रुगो भुलिजी पवां, को शाइर न हुजे ऐं मां छॾे विझां त मुंहिंजी सॼो हुन में जेका आहे त करेक्शन जेका आहे, बाक़ी मां शायदि मां ॾिसां थो पियो वॾी स्क्रीन ते त केतिरा माण्हू वेठा आहिनि, त उन हिसाब सां मां चवंदो थो वञा। सो मंज़ूर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं हींअर वधीक प्रोग्राम जेको आहे इनखे सवलो करण जे लाइ आऊं हलायां थो। आजिज़ अबड़ो साहब तव्हां ॿुधी रहिया आहियो, तव्हांखे इलाही माण्हुनि हिते मूंखे मैसेज करे ऐं हथ मथे करे दाद ॾिनो आहे, उहो तव्हांखे क़बूल पवे। ठीकु आहे, हाणे आऊं गुज़ारिश रमेश साहब असां कुझु दोस्त शामिल थिया आहिनि, जिन में असांजो प्यारो दोस्त अकील अबड़ो साहब जेके हाल खां असांखे जॉइन कयो आहे। अकील अबड़ो साहब राइटर बि आहे ऐं असांजो तमामु प्यारो दोस्त बि आहे ऐं असिस्टेंट कमिश्नर आहे रेवेन्यू डिपार्टमेंट में। असीं खेसि भलीकार चऊं था। अकील अबड़ो साहब अव्हांखे भलीकार। महिरबानी साईं, महिरबानी। उबदार जागीराणी साहब असांखे जॉइन कयो आहे खैरपुर खां, उनखे बि असीं भलीकार था चऊं। अमानला ड्रिग साहब, नाज़िम जामड़ो साहब असांखे राणीपुर खां जॉइन कयो आहे। इरफान सुमरो साहब असांखे जॉइन कयो आहे। कंटिन्यू रखो हाणे रमेश साहब। वॾी महिरबानी मंज़ूर साहब। ऐं बिल्कुलु जेके नवां दोस्त ईंदा वञनि था उन्हनि सभिनी खे वेलकम असांजे चैट बॉक्स में बि हले थो पियो हर कंहिंजे लाइ, ऐं वरी बि सभिनी खे चऊं था हींअर पाण जेको आहे हलूं था गंबट शहर ॾे, जिते असां सां गॾु जेको आहे दोस्त शामिल थिया आहिनि। हींअर साईं हुयो
असलम भट्टी साहब ऐं हींअर मूंखे वरी नज़र नथो अचे, शायदि वरी ड्रॉप थी विया आहिनि, त उनखे वरी ॿिए टाइम ते वठूं था। सनाउल्ला अतीक साहब जेको आहे सदाईं असां सां महिरबानी कंदो आहे, असांजे हिन ग्रुप में शामिल रहंदो आहे, उनखे असां हिकु दफ़ो सॾे चुका आहियूं। मंज़ूर साहब सॾे चुको, वरी तव्हां शायदि जेको आहे शरबत पीअण जे लाइ विया हूंदो, सॼो ॾींहुं रोज़ो रखियो हूंदो, सो वरी आउं तव्हांखे हाणे गुज़ारिश थो कयां त तव्हां पंहिंजो कलाम पेश कयो। सनाउल्ला अतीक साहब तमामु सुठो शाइर, तमामु वॾो एक्टिविस्ट आहे ऐं असां सां गॾु सदाईं रहंदो आहे। दरअसल मां शरबत कोन पी आयो, नेटवर्क जी प्रॉब्लम हुयो ऐं मूंखे महसूसु थियो त दोस्त ज़रूरु यादि कंदा हूंदा। मां अॼु नज़म तव्हांखे ॿुधायो हुयो, तो अॼु मां कोशिशि कंदुमि पंहिंजे दोस्तनि खे मूं दिलि जे रुबाब जूं तारूं छिगियूं ॾिठियूं, मूं दिलि जे रुबाब जूं तारूं छिगियूं ॾिठियूं, उन्हनि ते शहर जो तारियूं सॻियूं ॾिठियूं, मूं दिलि जे रुबाब जूं तारूं छिगियूं ॾिठियूं, उन्हनि ते शहर जो तारियूं सॻियूं ॾिठियूं। हिकिड़ो त तुंहिंजे कुर्ब काबू कयो सो कमाल, जो तुंहिंजी बेखुदीअ जूं बेहद मज़ूं ॾिठियूं। तोड़े भॻे जबल ते रुकल राति में कदू, तोड़े भॻे जबल ते रुकल राति में कदू, सोज़ जूं सभई सरायूं भॻियूं ॾिठियूं, उन्हनि ते किरल जो कारियूं सॻियूं ॾिठियूं, दिलि जे रुबाब जूं तारूं छिगियूं ॾिठियूं। मेहड़ जी मेहंदी मारे तो पेरनि खे लाल कयो, मेहड़ जी मेहंदी मारे तो पेरनि खे लाल कयो, हा त छुरी चेरनि सां मूं दिलि लॻियूं ॾिठियूं, दिलि जे रुबाब जूं तारूं आख़िरी पए सांढे रखियोसीं सिंधड़ीअ जो दोस्त सोगन, सांढे रखियोसीं सिंधड़ीअ जो दोस्त सोगन, विरह जे बंभोर जूं विरह जूं बंभोर में बाहियूं लॻियूं ॾिठियूं, मूं दिलि जे रुबाब जूं तारूं लॻियूं ॾिठियूं, विरह जूं। वाह 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 से वाह। पंहिंजा सनाउल्ला अतीक साहब तव्हांखे तमामु घणो दाद जेको आहे कुझु चैट बॉक्स में आयो आहे ऐं कुझु साम्हूं जेको आहे मुंहिंजे स्क्रीन जे दोस्तनि जूं ताड़ियूं नज़र अचनि पियूं। वॾी महिरबानी तव्हांजी। उमेद त तव्हां हिते वेठा असांखे ॿुधंदा रहंदा ऐं वरी 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 शेयर बि चवण जो जेको आहे मौक़ो जेको आहे तव्हांखे ॾिनो वेंदो। हाणे हलूं था पाण गंबट में जेको आहे असांजो तमामु भलोड़ शाइर ऐं सिंधी अदबी संगत सां लाॻापियल असांजे थींदड़ प्रोग्रामनि जो जेको आहे उहो एक्टिविस्ट आहे, उनखे गुज़ारिश था कयूं त पंहिंजो कलाम इन सचल सरमस जे यादगार मुशाइरे में असांजे समातुनि ताईं पहुचाए। मोहम्मद असलम भट्टी। महिरबानी साईं रमेश ऐं मंज़ूर हुजण जी। ऐं हिन टेक्नोलॉजी जे दौर में असांखे पूरी दुनिया सां ॻंढे तव्हां छॾियो आहे, तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। थोरे जो असां हिन सॼी दुनिया सां गॾिया पिया आहियूं, पर पोइ बि असांजे हिन सॼी दुनिया सां गॾु असांजे सिंध में जेके हालतूं आहिनि उहे ॾाढियूं अजीब ग़रीब क़िस्म जूं आहिनि। ऐं हिन रमज़ान महीने में राजा ॾार जे शहादत जो बि ॾींहुं हुयो ऐं अप्रैल महीनो जेको गुज़रियो उहो बि ॾाढो हर साल वांगुरु दुखदायक हूंदो आहे। असांजे ॼण त शहीदनि खे यादि करण जो हूंदो आहे। मुंहिंजो हिकिड़ो नज़म उन्हनि खे ट्रिब्यूट हूंदो ऐं हिकिड़ो हिन जेको हालतूं हलनि थियूं पियूं ऐं हिकु ॿ हिननि हालतुनि जे हवाले सां आवाज़ अचे थो सभु? बिल्कुलु अचे बिल्कुलु अचे। कंदो नसुल नास ॾुकारी हिन ॾेह में मौत जो राकास, टेड़ू आहे साईं। कंदो नसुल नास ॾुकारी हिन ॾेह में मौत जो राकास, ॿियो आहे वेल ई वेल सुखी सताबी सिंध ते भेल ई भेल, टेड़ू आहे साईं। वेल ई वेल सुखी सताबी सिंध ते भेल ई भेल हिकिड़ो नज़म आहे शहीदनि खे त ट्रिब्यूट कंदुसि। जॾहिं को बि जोधो बेजुर्म हूंदे मारियो वञे थो, तॾहिं मुंहिंजो वेसाउ अञा बि अॻे खां वधियो वञे थो।
जॾहिं को बि जोदो बेजुर्म हूंदे मारियो वञे थो तॾहिं मुंहिंजो वेसाह अञा बि अॻे खां वधियो वञे थो त धरती असांजी अञा आहे धरती, अञा संदसि बचड़ा अकै सदाकत सां अॻिते त ईंदा, कटिजी त किरंदा, कॾहिं की न मुड़ंदा, जे ज़ुल्म कॾहिं बि ख़तमु न आहे थियणो। अञा संदसि बचड़ा अकै सदाकत सां अॻिते त ईंदा, कॾहिं की न मुड़ंदा, कटिजी त किरंदा, जे ज़ुल्म कॾहिं बि ख़तमु न आहे थियणो त ॿुधी छॾो धरती ही सिर थो थिए पंहिंजो आहे ॾियणो। महिरबानी साईं रमेश। वॾी महिरबानी मोहम्मद असलम साहब। असां सां सईद आबिद फुल जेको आहे उहो बि मौजूदु आहे। उहो जीअं त असांखे कलाम ॿुधाईंदो त उनखे पहिरियों असां अलर्ट था करे छॾियूं त हू तयारु थिए। तेसिताईं असां जेको आहे ऐं ॿिए शाइर दोस्त खे जेको आहे वठूं था। हेॾां हुबदार जागीराणी साहब जेको आहे असांजो ख़ैरपुर मां तमामु बरोड़ शाइर ऐं मोहक़क़ ऐं सहाफ़ी जेको आहे उहो वेठो आहे। असां उनखे गुज़ारिश कंदासीं त हू पंहिंजो कलाम बि ॿुधाए ऐं संदसि सां गॾु को ॿियो दोस्त जेको आहे उहो वेठो आहे उनजो नालो ऐं तारीफ़ कराए ऐं मुनासिब सम्झे त भली पहिरियों जेकॾहिं उहो बि शाइर आहे त उनखां कलाम ॿुधिजे, जीअं त हिते कुझु ज़ाहिर नथो थिए त साईं खे रमेश साईं असां सां गॾु आहिनि सिंध जा तमामु सीनियर आर्टिस्ट आहिनि। संदो नालो जेको आहे अख्तर खुखर आहे ऐं मशहूरु वारूप आहिनि। पाण रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते मां सम्झंदो 35 सालनि जी जवार जेको आहे सो रेडियो ड्रामो खे ॾिनी आहे ऐं उनखां पोइ जॾहिं निजी चैनल्स जो दौरु अचे थो पियो त KTN ते तमामु वॾियूं सीरियल्स जेके आहिनि लीडिंग रोल्स कंदड़ आर्टिस्ट आहिनि अख्तर खुखर साहिब ऐं सॼी सिंध खे सुञाणे थी पई। उहे असां गॾु आहिनि ऐं हींअर ताज़ो असांखे जॉइन कयो आहे असांजे प्यारे दोस्त ताज सरोई साहब। उहो बि असां जॉइन कयो आहे, गॾु आहिनि। जी रमेश साहब। उद्दार साहब ये गुज़ारिश हूंदी त इन्हनि टिनी खे जेको आहे तव्हां वारे वारे सां वठो छो त तव्हां सां गॾु वेठा आहिनि। तो ताज सरोई साहब खे बि साईं जन खे बि तव्हां जेके आहिनि वारे वारे सां वॾी शेर न शेर में सबको ताड़ी सघनि बैंक में जेको आवाज़ ॾाढो अचे थो पियो सो जेकॾहिं छो त हिते माइक सभिनी जो बंदि आहिनि। जी हा सो जी जी बिस्मिल्लाह। जी गज़ल जा कुझु शेर आहिनि सचल साईं जे फ़िक्र जे उनमें रोशनी तहत जेको गज़ल आहे मुंहिंजो त सॼो मेलो ई साड़ींदी असांजे मन जी मंसूरी। सॼो मेलो ई साड़ींदी असांजे मन जी मंसूरी। गज़ब जो नींहुं निभाईंदी असांजे मन जी मंसूरी। ऐं जुती तुंहिंजी सचल साईं असांजो पेर में पाती। जुती तुंहिंजी सचल साईं असांजो पेर में पाती। वञे डूंगर लताड़ींदी असांजे मन जी मंसूरी। ऐं ज़ुबाननि ते ज़मीरनि ते हणी तालो छॾियो आहे। ज़ुबाननि ते ज़मीरनि ते हणी तालो छॾियो आहे जो ॼाणूं था टंगाईंदी असांजे मन जी मंसूरी। ऐं हसद खां कूड़ कीने खां करे बेज़ार थी हरदम। हसद खां कूड़ कीने खां करे बेज़ार थी हरदम। अकेलो ई बणाईंदी असांजे मन जी मंसूरी। ऐं रुगो दिलजाए ॾींदो हल ऐं आथत जो वसीलो थी सितारा उबतन लाहींदी असांजे मन जी मंसूरी। महिरबानी रमेश साईं। ऐं वॾी महिरबानी। असांजो तव्हांखे तमामु घणो दाद जेको आहे टीवी मुंहिंजे साम्हूं जेको आहे सभिनी जूं ताड़ियूं आहिनि ऐं केतिरनि जेको आहे मैसेज में कंदा। वॾी महिरबानी। साईं ताज सरोई साहब तव्हां सां गॾु आहे
उहो तमामु सुठो बलोड़ जेको आहे शाइर आहे ऐं ज़बरदस्त ॼाणू माण्हू आहे, पढ़ंदड़ माण्हू आहे, लेखक माण्हू आहे ऐं संदसि जेको आहे सहाफ़त सां बि गहरो तालुक़ु रहियो आहे। ताज सरोई साहब जी बिस्मिल्लाह। वरी महिरबानी रमेश साईं, पंहिंजो हादसाती तौर हिते दोस्तनि वटि अची वियो आहियां, जंहिंजे करे को शेयर पढ़ी नथो सघां तकड़ में, जे थोरो टाइम ॾियो आहे त पोइ खई कुझु न कुझु जेको हाल हुयो पेश कयूं हा ऐं पुराणियूं यादूं ताज़ियूं कयूं हा। त हाणे हिन वक़्तु वरी बि संगत खे वारो ॾियो, इनशाला ॿियो भेरे असां बि वारो वॼाईंदासीं तव्हां सां गॾु। बिल्कुलु बिल्कुलु, ॿिए भेरे न, तव्हां हाणे ई जेको आहे तव्हांखे टाइम आहे ऐं तव्हां वेही जेको आहे फिल्बदी शाइर बि आहियो, हीअं बि लिखी सघो था, यादि करे वठो, यादि करे वठो। चङो ॿुधायो था, थोरो ॿुधायो था, बसि हाणे ॿुधायो था, हा ॿुधायो था, कुझु हाइका हिकु ॿ ज़ेर ते अची वियो आहे, ॿुधायो था। बिल्कुलु बिल्कुलु जी साईं। हा साईं ॿुधायां थो, हिकु सेकंड। वार सवारींदे पे दर ॾे ॿाहिरियां गीत झुंगारींदे, हाइको आहे। वार सवारींदे पे दर ॾे ॿाहिरियां गीत झुंगारींदे, वार सवारींदे मुर्की निहारियां दर ॾे निहारींदे। बहरहाल थोरो यार कुझु जल्दबाज़ी करे या ॿ मिनट रखी पोइ मां ॿुधायां था पने ते लिखी। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी। जेको आहे असां वरी ॿुधंदासीं। साहब वेठो आहे, उनखे पंहिंजे चूंड मां को सुठो जेको आहे को नओं को कलाम जेको आहे असांजे समातनि ताईं पहुचाए। शहीद आबिद गुल साहब जी साईं। सभु पहिरियों हुकम जो सभिनी खे दोस्तनि खे जेके बि आयो, जेको मुंहिंजो हाल आहे तव्हां सभिनी जे नाम शेख हयात जूं सुठियूं आहिनि, सो सभिनी दोस्तनि जे नज़र कंदुमि। बेमोतम तो लाए पुठा इंसान हज़ारे मानर गो, बेमोतम तो लाए पुठा इंसान हज़ारे मानर गो। हिन दुनिया में ए देस होया नादान हज़ारे मानर गो। ओ तू चओ न कुछा, तू चओ न लुछा, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछा। तू चओ न कुछा, तू चओ न लुछा, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछा। तू कंहिं खे खां मोश कंदे ऐलान हज़ारे मानर गो। ओ जेरा अजल खे वरती आ, हिन भूए कई बि भरती आ। ओ जेरा अजल खे वरती आ, हिन भूए कई बि भरती आ। ओ हिन भूए कई बि भरती आ। हीअ धरती तोखे परती आ, मेहमान हज़ारे मानर गो। बेमोतम तो लाए पुठा इंसान हज़ारे मानर गो। ओही दौर आयाज़ गुज़रणो आ, ऐं पंहिंजो वारो वरणो
वरणो आ ओही दौर आयाज़ गुज़रणो आ ऐं पंहिंजो वारो वरणो आ कोन्हे तबारण बरणो आ कोन्हे तबारण बरणो आ इम्कान हज़ारे मान रुगो बेमोतम आ तो लाए कुठा इंसान हज़ारे मान रुगो हिन दुनिया में ऐं देस हुया नादान हज़ारे मान रुगो। साईं रमेश साहब वॾी महिरबानी सईद फुल साहब तव्हांखे मैसेज बॉक्स जे ज़रिए ऐं तव्हां साम्हूं ताड़ी वॼाए केतिरनि ई दोस्तनि जेको आहे दाद ॾिनो आहे उहो तव्हांखे क़बूल पए ऐं तव्हांजा कलाम असां ॿुधंदा रहंदासीं। हाणे असां गुज़ारिश कंदासीं कंहिं ॿिए दोस्त शाइर खे त उहो पंहिंजो कलाम जेको आहे ॿुधाए। हिन विच में हुसैन जरवार इस्लामाबाद मां शामिल थियो आहे, डॉक्टर कालाणी जेको आहे उहो अची चुको आहे। इन्हनि सभिनी खे असां वेलकम। अमजद दुरानी साहब शामिल थिया आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु असां सां ॿिया दोस्त शरीक थिया आहिनि। शकील साहब असां सां शामिल थिया आहिनि, रमेश साहब ऐं इन्हनि सभिनी दोस्तनि खे असां भलीकार था चऊं ऐं असांखे उमेदु आहे त इहे सभई दोस्त असां आख़िर ताईं गॾु रहंदा। ऐं हींअर असां चाहींदासीं त नज़म जो भलोड़ शाइर आहे मुनीर पयार जेकॾहिं हिते मौजूदु आहे त मुनीर पयार साहब पंहिंजी कैमरा खोले ऐं माइक खोले उहो पंहिंजो कलाम ॿुधाए। मुनीर पयार साहब। मुनीर पयार साहब इत्तेफ़ाक़ सां जेको आहे मौजूदु। अरबाब सोलनी साहब वज़ीर पवार त मोरो हा वो ॾाढो वज़ीर फराद साहब आहे। वज़ीर फराद साहब असां वज़ीर फराद साहब खे गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि ऐं तरनम में ॿुधाइनि, सचल जो कलाम ॿुधाइनि ऐं हू पंहिंजा 200 पेश कनि। हू ॾाढो लाजवाब माण्हू आहे। वज़ीर फराद साहब। सभिनी साथियुनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तों अक्सर मां शाइरी जेकी ॻाईंदो आहियां साईं मसरूर फनाई हुई। साईं मसरूर फनाई असांजे गीत जो तमामु वॾो साउथी परगिणे जो तमामु वॾो हलोर शाइर आहे। आवाज़ खे बेहतर कयो वज़ीर, आवाज़ खे बेहतर कयो। अच्छा आवाज़ हाणे सही पियो अचे? बहितरीन। अच्छा गीत आहे साईं मसरूर फनाई जो तव्हांजे नाम सभिनी दोस्तनि जे नाम ऐं सभिनी हिन ग्रुप में माशाअल्लाह ॾाढा सुठा ख़्याल ॿुधाया ऐं गीत तव्हांजे नाम। चेक तोड़े कती कान घटि थी रती तीअं तीअं पोइ मती यादि तुंहिंजी मिठा भरत तुंहिंजी गिची सुया ते सथी तीअं नथी जे विती यादि तुंहिंजी मिठा चेट तोड़े कती कान घटि थी रती तीअं तीअं पोइ मती यादि तुंहिंजी मिठा काथे वेठो वंगे ॾींहुं मूंखे डंगे लंघ तुंहिंजा ॾिसां ईंदो तूं लंघे फेर मुंहिंजा गिटी धूड़ी थी दरती कंहिं चयो हण चती यादि तुंहिंजी मिठा चेट तोड़े कती कान घटि थी यादि तुंहिंजी मिठा ओ काथे वेठो वंगे ॾींहुं मूंखे डंगे लंघ तुंहिंजा ॾिसां ईंदो तूं लंघी फेर मुंहिंजा गिटी धूड़ थी दरती
ऐं चयो हण छती याद तुंहिंजी मिठा चेट तोड़े कती कान घटि थी रती तीअं तीअं पोइ मती याद तुंहिंजी मिठा ओ तूं त मसरूर के वेल विसरे किथे जो मां उभिरे लथे के सघां कथे जे पुछी थो सची मूं लुछी ऐं पची के कई आहे पकी याद तुंहिंजी मिठा चेट तोड़े कती कान घटि थी रती तीअं तीअं पोइ मती याद तुंहिंजी मिठा याद तुंहिंजी मिठा याद तुंहिंजी। महिरबानी साथियो, महिरबानी। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी तव्हांजी। हाणे गुज़ारिश कंदासीं असां अमजद दुरानी साहब जेको आहे वेठो आहे असां सां ऐं डिस्कनेक्ट बार बार थिए थो पियो। चलो ॿिए खां था वठूं। अरशद अली साहब असांखे जॉइन कयो आहे ऐं अरशद अली साहब तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां असांखे को पंहिंजो कलाम जेकॾहिं शाइर आहियो त ॿुधायो, छा मां सुञाणा कोन थो या पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार ॿ चार लफ़्ज़ जेके आहिनि उहे पेश करे सघो था अरशद बरखण साहब। जी जी अरशद तव्हांजी माइक खुलियल आहे। जी असां सां शामिल थिया आहिनि गणी बख्श वसाण साहब, दरिया ख़ान शेख साहब कुंभ खां, उन्हनि खे बि भलीकार चऊं था। हक नवाज़ शिराज चांडियो साहब असां सां ॿाहिरकीअ खां शामिल थिया आहिनि, उन्हनि खे बि असीं भलीकार चऊं था। अरशद बरखण साहब, मुनीर प्यार साहब, हाणे भला आवाज़ ते आवाज़ अचे पियो? मुनीर प्यार साहब तव्हां पंहिंजी माइक खोलियो। अॻाड़ो बि खे असां शाइरी लाइ घुरायो पर अवां शाइरी न ॿुधाई असांखे, हाणे अवां पंहिंजो कलाम पेश कयो। नज़म जो बलोड़ शाइर आहे कुंभ खां, असांजो दोस्त आहे मुनीर प्यार साहब। असांखे शुजाउद्दीन कुरैशी साहब जॉइन कयो आहे, खेसि भलीकार चऊं था। जी मुनीर साहब, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? मंजो बिल्कुलु बिल्कुलु अचे पियो। सचल साईं जे हवाले सां हिकिड़ी वाई आहे, मुकरर। घड़ोली गाए घड़ोली गाए सचूअ जे अॼु सहन ते। गाए घड़ोली गाए सचूअ जे अॼु सहन ते, गिचीअ में ॻारो हिजी राणे खे रिझाए सचूअ जे अॼु सहन ते। खणी नाद नफ़ील तूं, खणी नाद नफ़ील तूं, मींहं जो नांग नचाए सचूअ जे अॼु सहन ते। जी सही। रंग जी गेड़ूअ रंग में हस्ती होद विञाए सचूअ जे अॼु सहन ते। निकिरी पंहिंजे पाण मां अनल हक़ हलाए सचूअ जे अॼु सहन ते। गाए घड़ोली गाए सचूअ जे अॼु सहन ते। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। मुनीर प्यार साहब तव्हांखे काफ़ी दोस्तनि जेको आहे दाद ॾिनो आहे, चैट बॉक्स में बि ऐं साम्हूं ताड़ियूं वॼाए बि, तव्हांखे क़बूल पए, वॾी तव्हांजी महिरबानी। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जीअं त वीडियो जेको आहे उहो थी रहियो आहे हिन जो, ऐं जेकॾहिं उहे पंहिंजे कैमरास खे ऑन करे रखनि त ॾाढो ज़बरदस्त। जी इशफाक मेमण साहब जेको आहे असां सां शामिल थियो आहे, हुनजी वॾी महिरबानी। इशफाक साहब खे गुज़ारिश आहे, दोस्तनि खे गुज़ारिश आहे
माइक खोलनि। इशफाक मेमन साहब तव्हां असांजा आवाज़ ॿुधो था पिया? बिल्कुलु सर ॿुधूं पिया। जी तव्हांखे हाणे असां गुज़ारिश माइक तव्हांजे हवाले कयो आहे। अलाह जे दिन मां ॿुधायो त इशफाक मेमन साहब ॿ टे लफ़्ज़ तव्हां हिन प्रोग्राम बाबति टेक्नोलॉजी बाबति ॿुधायो। तव्हां हिते ॻाल्हायो, IT बेस माण्हू आहियो, मुख़्तसर तव्हां उनजे बारे में थोरो। बिल्कुलु सर। सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूद। मां अशफाक मेमन अहिड़े पूरी दुनिया में जेका कोरोना जी वबा हली रही आहे इन जे दौरान अहिड़ी जदीद एप्लीकेशन इस्तेमालु करे इन सभिनी दोस्तनि खे हिकु प्लेटफॉर्म ते सभु पंहिंजे घरां वेही जेको तमामु सुठो मुशाइरो हली रहियो आहे इहो हिन जदीद दौर में तमामु सुठो हिन मां माण्हू फ़ाइदो हासिलु करे सघे थो। माण्हू घरनि में वेही करे ऐं हिन में ईअं बि थी सघे पियो त तव्हां कुझु रागी जो बंदोबस्तु कयो आहे उन्हनि खे बि पंहिंजे घरनि मां वेही उन्हनि खे लाइव तव्हां माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त पोइ अञा वधीक हिन में एड थी सघियो पिए। माना हिकिड़ो जनरली माना जहिड़ो करे माण्हू हिकिड़ो लाइव साम्हूं ॾिसंदो आहे प्रोग्राम्स वग़ैरह हूंदा आहिनि हीअ ईअं हिकिड़ी क़िस्म जो आहे त सभु को तव्हां सां लिंक ते कनेक्ट लॻो पियो आहे। ऐं तमामु सुठो हीअ एप्लीकेशन जेका टेक्नोलॉजी ठाही आहे ज़ूम तमामु सुठी वाइड एप्लीकेशन आहे जंहिंजे थ्रू माना इहा वाइद उहा एप्लीकेशन आहे जंहिंमें तमामु काफ़ी वीडियो ते माण्हू हिक ॿिए सां कम्युनिकेशन करे सघनि था या उहो पाण में ॻाल्हि ॿोल करे सघनि था। महिरबानी। वॾी महिरबानी तव्हांजी दोस्तो नवां दोस्त रमज़ान बोड़ो साहब ऐं ॿिया शामिल थिया आहिनि उन्हनि खे भलीकार चऊं था। हाणे गुज़ारिश कंदासीं तमामु भलोड़ दोस्त भलोड़ शाइर सदाईं असां सां गॾु हूंदो आहे हर महफ़िल में ऐं लेक्चर में हर जॻह ते अख़नवाज़ शिराज चांडियो साहब। हुनखे गुज़ारिश आहे त हू माइक हुननि जे हवाले आहे ऐं असांखे कुझु ॿुधाए। जी अख़नवाज़ चांडियो साहब। सभिनी खां अॻु में त सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। आवाज़ अचे थो? जी 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 अचे। बिल्कुलु बिल्कुलु अचे थो। अच्छा ख़ैर अॼु प्रोग्राम निकिनो को शाइरी वग़ैरह जो हाणे दोस्तनि जेकॾहिं चयो आहे त नज़म तव्हांखे ॿुधाईंदुसि। ज़रूरु। नज़म आहे हू जेके आसमाननि तां सदाऊं बेसदा आहियूं हू जेके आसमाननि तां सदाऊं बेसदा आहियूं सहर जी सोच साड़ींदे के गूंजूं गुमशुदा आहियूं। हू जेके आसमाननि तां सदाऊं बेसदा आहियूं सहर जी सोच साड़ींदे के गूंजूं गुमशुदा आहियूं। टकर जे टाप ते बीठल जीअण जेॾा महांगा टकर जे टाप ते बीठल जीअण जेॾा महांगा अवां जेके विकिया सपना भला केॾा महांगा। अञा दामद वेहो पिघरियल अञा काढ़ो हुई मौसम अञा दामर वेहो पिघरियल अञा काढ़ो हुई मौसम अञा गलते हुई पौसल अञा अखियुनि में कारिम जिम टकर जी टाप ते बीठल जीअं जेॾा महांगा अवां जेके विकिया सपना भला केॾा महांगा। वाह वाह। करे ॻोढ़नि खे अॼु धागो करे ॻोढ़नि खे अॼु धागो ॾुकनि जा जिस्म टाकियां थो करे ॻोढ़नि खे अॼु धागो ॾुकनि जा जिस्म टाकियां थो चुमिन जी चाह में चिचरियल चपनि जा जिस्म टाकियां थो करे ॻोढ़नि खे अॼु धागो ॾुकनि जा जिस्म टाकियां थो चुमिन जी चाह में चिचरियल चपनि जा जिस्म टाकियां थो टकर जी टाप ते बीठल जीअण जेॾा महांगा अवां जेके विकिया सपना उहे केॾा महांगा। थधा के रूह घुरजनि पिया ठिकर जा थांव घुरजनि पिया थधा के रूह घुरजनि पिया ठिकर जा थांव घुरजनि पिया मगर शिराज अवां खे छो अना ऐं नाव घुरजनि पिया। थधा के रूह घुरजनि पिया ठिकर जा थांव घुरजनि पिया मगर शिराज अवां खे छो अना ऐं नाव घुरजनि पिया टकर जे टाप ते बीठल जीअण जेॾा महांगा अवां जेके विकिया सपना उहे केॾा महांगा। थैंक यू। वाह वाह। वाह शिराज हक़नवाज़ शिराज साहब वॾी महिरबानी तव्हांजी। काफ़ी दोस्तनि तव्हांखे
वाह वाह दाद ऐं बहितरीन शेर इन क़िस्म जा लक़ब ऐं दाद ॾिना तव्हां क़बूल कनि। गुज़ारिश कजे थी मोरो खां वज़ीर फरहाद सोलंगी उनजो माइक खुलियल आहे, महिरबानी करे पंहिंजो शेर ॿुधायो। वज़ीर शिराज वज़ीर सोलंगी साहब। वज़ीर फरहाद साहब साईं साहब तरन्नुम में ओ कणक पकिया दिल पकी न कजां हो सांवल सिक मुंडो यकीन कजां है सुणल सिक मुंडो यकीन कजां है कणक पकिया दिल पकी न कजां मुतदिनी दिल है तोखे पर तूं मुतदिनी दिल हो तोखे पर तूं है देखे ॾई दिल यकीन कजां देखे ॾई दिल यकीन कजां है कणक पकिया दिल पकी न कजां हो कणक पकिया दिल पकी न कजां उहो खोटे थो मुंहं में पाए उहो खोटे थो मुंहं में पाए है तोसां जाई दंदी यकीन कजां हो तोसां जाई दंदी यकीन कजां है कणक पकिया दिल पकी न कजां नेट उमेदूं थींदियूं पूरियूं नेट उमेदूं ओ थींदियूं पूरियूं आहे तकड़ी अजाई अग तकी न कजां आहे तकड़ी अजाई अग तकी न कजां आहे कणक पकिया दिल पकी न कजां वरन वहूंदा मसरूर भरजां ओ वरन वहूंदा मसरूर भरजां है जानी जुदाई तू यकीन कजां है जानी जुदाई तू यकीन कजां है कणक पकिया दिल पकी न कजां ओ कणक पकिया दिल पकी वाह साईं वाह। वज़ीर फरहाद सोलंगी साहब वॾी महिरबानी तव्हांजे तरफ़ में आवाज़ ॿुधी असांखे ख़ुशी थी ऐं घणेई दोस्त जेके आहिनि तव्हांखे दाद ॾियनि था उहो तव्हांखे क़बूल कनि, वॾी महिरबानी। अमानुल्लाह डिर साहब जेको आहे उहो शामिल थियो आहे। छा त मां कोशिशि कयां थो त हीअं ABC वाइज़ हलाईंदो हलां थो। मंज़ूर साहब इलाही शाइरनि खे सुञाणे थो, उतां वेठो आहे पर हू लिस्ट उनजे साम्हूं शायदि न आहे त जन जन दोस्तनि खे पोइ उनखे शेयर अचे थो त ठीकु आहे, न त कमेंट पेश कनि। ऐं हींअर गुज़ारिश कंदुसि असांजो भलोड़ दोस्त आहे अब्दुल्ला सोलंगी जेको आहे उहो कराची में शामिल थियो आहे। अब्दुल्ला सोलंगी जेकॾहिं ॿुधी रहियो आहे, अब्दुल्ला सोलंगी असांखे लॻे थो त कोन थो ॿुधे पियो। हू साईं सोलंगी साहब जो शेर ॿुधी ऐं हलियो वियो आहे। रमेश साहब असां वटि मौजूदु आहे दोस्त आहे असांजो, नालो खणो त मां ॻोल्हे ऐं हुनजी माइक खोले वठां पोइ तव्हां तारीफ़ करायो। हा रमज़ान बुरड़ो साहब। जी रमज़ान बुरड़ो साहब। जी रमज़ान बुरड़ो साहब। साईं तव्हांजा लख कुर्ब, ॾाढो मज़ो पियो अचे। ऐं इनफैक्ट कल्ह जेको जामी साहब जो लेक्चर रहियो सचल साईं ते, उन बि घणा पासा उन्हनि जा ॿुधाया। ऐं हिकिड़ो त तारीख़ जेको आहे न वरी रिवाइव थी वई ज़हननि में, ऐं अहिड़े लॉकडाउन जे दौर में जॾहिं वरी तारीख़ रिवाइव थिए असांजी ज़हननि में वेठे वेठे हिकिड़े कलाक जे अंदरि,
ऐं असां पंहिंजे बुज़ुर्गनि जा ख़्याल मस्तियूं उन्हनि जूं सरमस्तियूं उन्हनि खां बि थी आयासीं। ऐं मुमकिन आहे जेको डाक्टरी ऐं खाती जेका कॉन्सेप्ट उन्हनि पेश कयो उहो जामी साहिबु उहो ॾाढो सुठो हो। ऐं ख़ासि तौर जेका वाई ॿुधाइनि ऐं जोई आहियां सोई आहियां जेको उनजो पस मंज़र ॿुधाइनि त उन पस मंज़र में शायदि मां एॾो गहराईअ सां उन वाईअ खे कोन दो हुयो। जॾहिं मां पहिरीं स्टोरी शार्ट स्टोरी लिखी त उनवान बि इहो ई हुयो जोई आहियां सोई आहियां। पर जेकॾहिं हाणे मां उहा वरी साॻी स्टोरी हाणे नंदुसि ऐं जेकॾहिं लिखणु चाहियां त मां ॼाणंदो त मां इन कला लेक्चर खां पोइ अञा भली लिखी सघंदुमि। पर ॾाढा कुर्ब तव्हां दोस्तनि जा, तव्हां तकलीफ़ूं वठो पिया। सभिनी दोस्त खे हिकिड़े प्लेटफॉर्म ॾो अथव ऐं ख़्यालनि जी ॾे वठि थिए पई। बसि मां हिकिड़ो नंढिड़ो शेर अर्ज़ु रखंदुसि दोस्तनि जे अॻियां। घणो वक़्तु पुराणो हिकिड़ो बेत लिखियो हुयो। माण्हू भलो सुठो, माण्हू भलो सुठो खारो न थिए, माण्हू भलो सुठो खारो न थिए पर खारो थिए अंधो न थिए। तव्हां दोस्त वॾी महिरबानी अलाह खे मुंहिंजे साईं तव्हां दोस्त वॾी महिरबानी। अब्दुल्ला सोलंकी साहब, तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां पंहिंजा कमेंट पेश कयो। अब्दुल्ला सोलंकी जी पंहिंजा कमेंट पेश कयो। मां हिकिड़ी शाइरी ॿुधाइणु चाहियां तव्हांखे। असांजे इलाइक़े जो मोरे जे पासे शाइर हुयो हाफ़िज़ मोहम्मद बख्श ख़ासकेली जी। मां घणनि थी सघे थो ॿुधो हुजे। उहो कोई 8-10 साल अॻु में गुज़ारे वियो आहे, जंहिंजो मशहूरु हिकिड़ो कलाम हुयो पाणीअ ते यार पाणी थींदो तोसां हाणे पाणी थींदो, इहो उन जो हुयो। पर हाणे जेको मां शेर ॿुधायां थो उनजो ॿियो हिकिड़ो मशहूरु शेर आहे। शेर आहे त माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू, माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू, रस्तनि ते आ रत विछायल सूरनि में आ सिंध सतायल, सिंधी पंहिंजे घर में घायल को बि नथो परचाए माण्हू, रोंदनि खे सरचाए माण्हू, माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू, राह ते मारियो जागड़ जाड़ियो खोज फिटायो ओड़ो पाड़ो, धाड़े लंजे आड़ में धाड़ो सिंध जा ॻोठ साड़ाए माण्हू, धाड़ा पाण हणाए माण्हू, माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू। चए थो आयो कहिड़ो दौर कमीणू हीणू वेतर हीणू हीणू, ॾाढे जे वस वंझे वेणू, ॿेड़ी पाण ॿोड़ाए माण्हू, ॾोही जा ठहराए माण्हू, माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू। उते चौकीदार जो मुल्क ते घेरो, चौकीदार माना फौजी, चौकीदार जो मुल्क ते घेरो, मुल्क में अंधाधुंध अधेरो, पधरो आहे चोर जो पेरो, ई चोर तो साध सदाए माण्हू, साध खे क़ैद कराए माण्हू, माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू। चए थो गोया का बि हुकूमत कान्हे, अशराफनि जी इज़त कान्हे, कंहिंजी जान सलामत कान्हे, काथे जान बचाए माण्हू काथे साह तगाए माण्हू, माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू। चए थो अचो त कारो धरतीअ सां ज़ुल्मात जी जी ॿुधो जी साईं आवाज़ अचे थो बिल्कुलु फुल आवाज़। अचो त कारो दौर मटायूं धरतीअ तां ज़ुल्मात हटायूं, रात अंधारी पाट घटायूं, गीत अनल हक़ गाए माण्हू पीच प्रीत जा पाए माण्हू, माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू। अचो त अहिड़ो निज़ाम ठाहियूं धोखे जूं दीवारूं ठाहियूं, कोई छाजा फटका छाजूं ठाहियूं, को बि रंज रसाए माण्हू,
को बि न रूह रजाए माण्हू माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू अचो त कोई निज़ाम जोड़ियूं ज़ुल्म जूं सभु ज़ंजीरूं टोड़ियूं आज़ादीअ जा झंडा खोलियूं निर्मल नीर नचाए माण्हू पंहिंजो खाए ॻाए माण्हू केॾे कीन वॼाए माण्हू माण्हूअ खे थो खाए माण्हू आहे को सम्झाए माण्हू। वाह 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 इहो गीत से पूरो थियो आहे। फर्स्ट क्लास जबरदस्त। सईद आबिद फुल खे गुज़ारिश मैदान में अचे ऐं हींअर जेको आहे अमजद दुरानी साहब जेको आहे असांजे ख़ैरपुर जो तमामु बलोड़ शाइर आहे, सुठो रीडर आहे ऐं किताबनि जो ख़ालिक आहे। अमजद दुरानी साहब खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजो शेयर ॿुधाए। अमजद दुरानी जी इहो असल में मां जी आवाज़ अचे पियो, बिल्कुलु आवाज़ अचे पियो। असल में मां पंहिंजो कंहिं ॿिए हंधि पोइ पाण वटि डायरी कोन्हे, मूं हिकिड़ो यादि थियल रस्म आहे पंहिंजो गीत आहे, पोइ चओ त मां ईअं ॿुधायां या धुन में ॿुधायां? जीअं तव्हांजी मर्ज़ी, जीअं तव्हांजी मर्ज़ी। रमेश साईं घणे वक़्त खां पोइ दीदार तव्हांजो थियो आहे, वॾी महिरबानी। थैंक यू थैंक यू थैंक यू। जी साईं, तव्हां जिते आहियो हुते नेटवर्क जो प्रॉब्लम आहे लॻे थो। जी अमजद दुरानी साहब जो नेट प्रॉब्लम आहे, नेट जो वाकई प्रॉब्लम आहे। हाँ बस जल्दी ॿुधायो। जी अमजद साहब तव्हांजो नेटवर्क बिल्कुलु जेको आहे हिते ॾाढो प्रॉब्लम आहे, असां सही नमूने सां ॿुधी कोन था सघूं, सो तव्हां असां सां गॾु शामिल थियो, इन जी वॾी महिरबानी। तव्हांजो आवाज़ असां नथा ॿुधी सघूं पिया हींअर, छा आहे त ॿुधण में कोन थो अचे। ॿुधण जे लाइ आता आहियूं पर तव्हांजो आवाज़ कोन थो ॿुधण में अचे। आवाज़ अचे थो साईं? अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सदा मौजूद। केरु पियो ॻाल्हाए? जीएम लालिक क्राउन डेरकी। जी 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 जीएम साहब तव्हां वियो, तव्हांखे असां ॿुधूं था, वॾी महिरबानी। असां वटि सईद जेको आहे फुल साहब मौजूदु आहे, उनखे गुज़ारिश आहे त को नक़ुर को सुठो जेको आहे कंहिं चुंड शाइरी मां कलाम ॿुधाए। जेकॾहिं हसन दर्स जो उन वटि मौजूदु आहे त उहो ॿुधाए, न त जेको उनखे अचे थो उहो ॿुधाए। जी सईद आबिद सर, वॾी महिरबानी। ऐं हसन दर्स जो ई आहे कलाम, मां तव्हांखे उहो ॿुधायां पियो। पोइ हिकु त इहो ई आहे, पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो। ॿियो बि हसन दर्स जी हिकिड़ी शाइरी आहे जेका मां पहिरियां बि हिकु दफ़ो तव्हांजे जेको आहे नज़र करे चुको हुयुमि, पोइ जेको तव्हांजो हुकुम हुजे उहो ॿुधायो। जी बिस्मिल्लाह। जी जी सर, ॿुधायो ना। एक देख यादगिरी हिक शाम जो तस्वर, एक देख यादगिरी हिक शाम जो तस्वर, खिड़ंदड़ गुलाब आहे, खिड़ंदड़ गुलाब आहे, हिक नाम जो तस्वर, हिक देख यादगिरी हिक शाम जो तस्वर, मुर्की मिलण जो माण्हू खिलंदे रोइण जो फुटको, मुर्की मिलण जो माण्हू
खिलंदे रोइण जो खुटको आगाज़ जो अंदेशो अंजाम जो तसव्वुर आगाज़ जो अंदेशो अंजाम जो तसव्वुर खिड़ंदे गुलाब आहे खिड़ंदे गुलाब आहे हिक नाम जो तसव्वुर हिक देख याद गिरी हिक शाम जो तसव्वुर ही शहर घर मिटीअ जा आई देस तूं है जहिड़ो ही शहर घर मिटीअ जा आई देस तूं है जहिड़ो मंज़र उदास औरत हिक गाम जो तसव्वुर मंज़र उदास औरत हिक गाम जो तसव्वुर खिड़ंदे गुलाब आहे खिड़ंदे गुलाब आहे हिक नाम जो तसव्वुर हिक देख याद गिरी हिक शाम जो तसव्वुर मूंखे खुदा खल पियो मां खुदा खे खल कयां मूंखे खुदा खल पियो या मां खुदा खे खल कयां बंदे अॻियां आ बीठो बस राम जो तसव्वुर बंदे अॻियां आ बीठो बस राम जो तसव्वुर खिड़ंदे गुलाब आहे खिड़ंदे गुलाब आहे हिक नाम जो तसव्वुर हिक देख याद गिरी हिक शाम जो तसव्वुर महिरबानी साईं वाह 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 ॾाढो ज़बरदस्त माण्हुनि तव्हांजे हिन कलाम खे तमामु घणो लाइक कयो आहे घणो वधो सर वॾी महिरबानी कुर्बा मेवाराम साहब जेको आहे शामिल थियो आहे उनखे गुज़ारिश आहे त पंहिंजी कैमरा जेका आहे उहा ऑन करे मेवाराम साहब तव्हां आवाज़ ॿुधो था पिया जी बिल्कुलु जी मेवाराम साहब तव्हांखे असां वेलकम था चऊं ऐं तव्हां सोशल वर्कर आहियो तव्हां असां शामिल थिया वॾी महिरबानी तव्हां अॼु असांखे छा था ॿुधायो सर बसि इहो प्रोग्राम ॾिसी ॾाढी ख़ुशी थी तमामु ॾाढो जेको सो दिलि खे राहत मिली हिन जेको सो कोरोना विबा जे करे ॾाढा परेशान लॻा पिया था आहियूं उन ई करे जेको सो इहो दुआ घुरूं था छोकी सरकार जे हवाले सां जीअं चयो साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे सो अल्लाह साईं खां इहो दुआ घुरूं था त सॼे जग जहान जो ख़ैरु करे उन ई हवाले सां इहो मां ॿुधायां थो पर वरी
वॾे जेको सो क़ाइदे इनकलाब पलीअ साहिब जो बि मां जेको सो शेर ॿुधाईंदुमि। हयात जो हुकमात पहिरीं डायो पोइ ठाहियो, हयात जो हुकमात पहिरीं डायो पोइ ठाहियो, दॿा फुर रहज़नी जा खेल सभु बिगाड़ियो, जो खिज़ा खे ॾे पन्हा सो बाग़ी उजाड़ियो, ॾिसो खिज़ा सां गॾु खिज़ा जो घर पिया जलाईंदा अचूं, जहां खे ॾियो मुबारक असीं पिया काहींदा अचूं, असीं पिया काहींदा। वधीक मां थोरो एड कंदुमि, अञा मिंट हिकिड़ो तव्हांजो मां वठंदुमि। जो पेर हटियो सो पेर कटियो, जो पेर हटियो सो पेर कटियो, इहो बि तारी रखणो आहे, जा विख वधी ॼण लाल लधी, जा विख वधी ॼण लाल लधी, जोश इहो बि जारी रखणो आहे। तमामु महिरबानी तव्हां दोस्तनि जी ऐं मोकिलाइण जे लाइ। हिकु वरी बि मां बैत ॿुधाईंदुमि त कणा मंझि करार हुआ हेकांदा संग में, माशाल्लाह माशाल्लाह, कणा मंझि करार हुआ हेकांदा संग में, गाहे गा फिराक जो कयाऊं धारो धार, हिकिड़ा हलिया विया हलर में, इहो मां वरी चवां थो किथे न चवंदा आहिनि, हिकिड़ा हलिया विया हलर में, ॿिया मंझि पलाल न ॼाणा ॿिया हार, केरु मिलंदो कंहिंखे साथ सदामत, जिए सिंध, जिए लतीफ़ की ॿोली, जिए पाकिस्तान। महिरबानी, थैंक यू तव्हांजी टाइम। आराम साहब तव्हां गॾु शामिल रहिजो, वॾी महिरबानी। रमेश साहब पाण सां डॉक्टर मुश्ताक फुल वरी जॉइन कयो आहे ऐं डॉक्टर शहज़ाद शेख कराची खां जॉइन कयो आहे, उन्हनि खे वरी भलीकार कयूं था, वरी ॿीहर असां सां शामिल थिया आहिनि। ऐं असांजो GM लाड़िक जेको आहे असांजो बहितरीन शहर नेरके खां उहो शामिल थियो आहे, यासिर अरफात शामिल थियो आहे असां सां, नियाज़ अहमद अबड़ो साहब शामिल थियो आहे। उन्हनि सभिनी दोस्तनि खे असां भलीकार था चऊं ऐं इहे सभु दोस्त कुझु ॻाल्हाईंदा। दरिया ख़ान शेख साहब मौजूदु आहे, सभिनी खे भलीकार। हाणे अवां कंहिंखे सॾण वारा आहियो, पंहिंजी कार्रवाई करे ॻाल्हायो। GM लाड़िक साहब खे गुज़ारिश आहे त हू जेको आहे अची पंहिंजो शहर ॿुधाए। GM लाड़िक साहब जी साईं, बिल्कुलु GM लाड़िक साहब। जी सर, अस्सलाम वालेकुम सर, आक मौजूद, खुश आयो सर, तबियत ठीक है? बिल्कुलु ठीक, फर्स्ट क्लास। सबका पहिरियों तव्हांखे वाधायूं हुजनि, तव्हां इन लॉकडाउन में के सिलसिलो हलायो पिया, इहो ॾाढो ज़बरदस्त मुशाह सिस्टम। ऐं बि कुझु ॾींहंनि खां वठी पंहिंजो जेको आहे लॉकडाउन जे हवाले सां हिकु शाम हिकु शाइरी ऐसे असां प्रोग्राम हलायूं पियो। अॼु मुंहिंजी 5 कड़ी हुई, जंहिंखे मां 8 खां 9 ते हलाईंदो आहियां, उनखे वाइंड अप कयो ऐं अवांजे प्रोग्राम में शामिल थियो। ॾाढी ख़ुशी थी अवांखे ॾिसी, साईं मंज़ूर साहिब खे ॾिसी। मंज़ूर साहिब असांजो वॾो आहे, पुराणो महिरबान दोस्त आहे। पोइ दफ़े मिस थी वियासीं शिरकत जे करे, अॼु दिलि जो लाज़मी शिरकत करे। हिकिड़ो चौसिटो आहे नंढो, पोइ हुन खां पोइ मां पंहिंजो गज़ल पढ़ंदुसि। चौसिटो बि मुंहिंजो आहे। शाह सचल खे गाए अमर जीजल खे गाए, शाह सचल खे गाए जीजल खे गाए, तूं जे सचो आहीं अयाज़ ऐं अदल खे गाए, तूं जे सचो आहीं अयाज़ ऐं अदल खे गाए। हिते चौथीटो हुयो, हाणे आउं गज़ल पढ़ंदुसि। मंदू साहब महिरबानी सर, रहनवाज़ गज़ल आता है साईं। आओ ॾिसी वञ, आओ ॾिसी वञ दिलि खे पसी वञ, आओ ॾिसी वञ दिलि खे पसी वञ, दिलि जे थर ते अॼु ते वसी वञ, दिलि जे थर ते अॼु ते वसी वञ, बिना सबब जे इएं न रुसी वञ, सबब जे इएं न रुसी वञ। GM मोहब्बत मंझि पुसी वञ, आओ ॾिसी वञ दिलि खे पुसी वञ। वॾी महिरबानी साईं, टाइम ॾियण लाइ वॾी महिरबानी। वॾी महिरबानी GM लाड़िक साहब। असां सां गॾु जेको आहे असांजो दोस्त पीरीं दरिया ख़ान साहब जेको आहे उहो मौजूदु आहे। दरिया ख़ान साहब खे गुज़ारिश आहे त हू माइक संभालनि ऐं असांखे छा था ॿुधाइणु चाहिनि उहो ॿुधाइनि। जी दरिया ख़ान साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आओ निहायती शुक्रगुज़ार आहियां साईं रमेश साहब ऐं साईं मंज़ूर हुजन साहब जंजो। बेसिकली आउं शाइर कोन आहियां, बाक़ी ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं अहिड़ा मेलाकनि में शिरकत करे ऐं कुझु उन्हनि मां इल्मु हासिलु कंदा आहियूं। कल्ह
जीअं त जामी चांडे साहब जो ज़बरदस्त लेक्चर रहियो, असीं मुंड खां वठी आख़िर ताईं शामिल रहियासीं, सुठी ॼाण मिली। अहिड़े लॉकडाउन जे हवाले में, लॉकडाउन जे चकर में मेलो न थी सघियो, बल्कि ही सुठो हिकिड़ो ट्रेंड हुयो जेको साईं मंज़ूर ऐं तव्हांजी काविशुनि सां दोस्त शामिल थिया आहिनि ऐं सचल खे हिकिड़ी भेटा पेश कई आहे, हिकिड़े हुनजो फिक्री रिएक्ट जे हवाले सां हुजे, चाहे अॼु जे हिन मुशाइरे जे हवाले सां हुजे। ऐं इहा रिक्वेस्ट रखंदुसि त अहिड़ा जेके असांजा बुज़ुर्ग ओलियाओ आहिनि त हर हफ़्ते उन्हनि जी वेग थियणु खपे ऐं असांखे बि हिकिड़ी जदीद टेक्नोलॉजी जे मां सुठो फ़ाइदो वठणु घुरिजे, छो त ईअं त सॼो ॾींहुं बि फेसबुकनि ते या व्हाट्सअप ग्रुपनि में ॿियनि शयुनि ते ॾियूं था, त हिननि मां बि असांखे लाभ हासिलु थियणु खपे। सुठा सुठा मुफ़क्किर अदीब दोस्त असांजा वेठा आहिनि जिन जी शाइरी ॿुधीसीं, ख़ासि करे असांखे मोरे वारे दोस्त वज़ीर सोलंकी साहब जी ॾाढी जेको आहे असांखे शाइरी वणी, जेको हुन पंहिंजे हिकिड़ो गीत पेश कया। साईं हिकिड़ी असांखे हिकिड़ो हिते ॿुधायो, सचल ॻोठ कराचीअ में जॾहिं सिंधी अदबी संगत जो मरकज़ी कन्वेंशन हुयो त हुन में साईं हिकिड़ो गीत ॿुधायो, ॾाढी अॼु वरी हुनखे यादि थिए, जेका साईं वरी बचायो। थैंक यू, लख कुर्ब साईं। वॾी महिरबानी दरिया ख़ान साहब, तव्हांजा कमेंट जेके आहिनि असांखे, तव्हांजे लाइ बि कमेंट पहुता आहिनि त ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॻाल्हायो, वॾी महिरबानी हिते मूंखे चैट बॉक्स में। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजो डॉक्टर मुश्ताक फुल साहब जेको सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल रहियो आहे ऐं तमामु भलोड़ जेको आहे शाइर आहे, उस्ताद शफ़ी फ़कीर जहिड़नि शाइरनि हुनखे ॻायो आहे ऐं उन खां अलावा किताबनि जो लेखक आहे ऐं एक्टिव हिकिड़ो अदीब आहे। उनखे असां गुज़ारिश कंदासीं डॉक्टर मुश्ताक फुल साहब खे त उहो असांखे हिन सचल जे थींदड़ ऑनलाइन यादगार मुशाइरे में पंहिंजो शेर, पंहिंजी तख़लीक़ पेश कनि। डॉक्टर मुश्ताक फुल साहब, वॾी महिरबानी रमेश साईं, मंज़ूर साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। सचपत तव्हां जंहिं नमूने सां सचल साईं खे ट्रिब्यूट ॾेई रहिया हो, भेटा ॾेई रहिया हो, मोगारो बि इहा ॻाल्हि कजे तमामु वॾी भेटा आहे जो तव्हां हिन जेका सॼी दुनिया ऑनलाइन सिस्टम ॾांहुं वञे पई ऐं उनजो तव्हां भरपूर फ़ाइदो वरितो ऐं हिन जा न सिर्फ़ु हिन मौजूदा हालतुनि में असरु पवंदा, पर हिकिड़ो जेको ट्रेंड जुड़े थो पियो, इहो ट्रेंड ईअं ई जुड़ंदो त असां घर वेठे पंहिंजे इल्मी अदबी सरगर्मियुनि खे, समाजी सरगर्मियुनि खे जेको आहे सो गॾाईंदा रहंदासीं। सचल साईं जो हिकिड़ो शइ काफ़ी आहे त इश्क ॾिता अहवाल जिनानू बिरह किताब बेहाल दनानू, इश्क ॾिता अहवाल जिनानू बिरह किताब बेहाल दनानू, ऐं सौदा सिरदा सूर्य कीता होया मुड़न महाल दनानू। सो आउं सम्झां थो त तव्हां बि उन सिफ़ जा दोस्त आहियो जन पंहिंजी हिकिड़ी वॾी जुस्तजू ऐं जिदोजहद सां ही मेलो मचायो आहे। ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि खे मां ड्राइविंग पे कई ऐं मां ॿुधंदो आयुसि पे, हाणे पोइ त साईं तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे ॼाण त सचल साईं जी हिकिड़े ॾोहीड़ जे तसलसल में मुंहिंजो हिकिड़ो अहसासाती नज़म लिखियलु आहे, मां चाहियां पियो त उहो दोस्तनि सां हिते शेयर कयां। त सचल साईं जो हिकिड़ो शेर त जादू जोड़ जबीन ते रखिया सोणे यार सियाणे, जो त जादू जोड़ जबीन ते रखिया सोणे यार सियाणे, पाण बि हुन सां दिलियूं ॻाल्हियूं हीअं कयूं हाणे, ओड़ो माण्हू प्यार कहाणियूं दिलि खोले ओरे, कीअं सचल जी नगरीअ मां को मोहबत वियो माणे, ओड़ो माण्हू प्यार कहाणियूं दिलि खोले ओरे, कीअं सचल जे नगरीअ मां वियो, कीअं सचल जे नगरीअ मां वियो मोहबत को माणे। ऐं अर्ज़ु कयो अथमि त सोणे जोड़ ते ठाहे जोड़ी रुख दे कोल किताबां, पाण सजण घर पे ई आयो कीअं ख़ुशीअ में, कीअं न ख़ुशीअ में मापां, आउं रखां थो हुनजे आॾो नौकर जो दर्जो, आउं रखां थो हुनजे आॾो नौकर जो दर्जो, प्यार मजां जे भाकुर पाए
आ किथे तो ढापा सुल्फा जोर स्याह सुणे दिया गल तू वाह वाह लमकन तुझे गोठ जा गबरू माण्हू तुझे लाइ सिकन हिकिड़े भेरे मोजो बि थियो तुझे गोठ अचण आयो आहे आशिक माण्हू मूले हीअं चवनि ऐं सर्दी सींद ॾिठी सी सोणे साग सुणे ॼण मारी हिकिड़ी दिलि हुई साब वई खसी वेचारी जीअं मुला जे तकरीरुनि ते ज़ोर हुयो ॾाढो जीअं मुला जे तकरीरुनि ते ज़ोर हुयो ॾाढो ऐं जीअं मुला जे तुंहिंजे ॻोठ जा गबरू माण्हू तुंहिंजे लाइ सिकनि हिकिड़े भेरे मोजो बि थियो तुंहिंजे ॻोठ अचण आयो आहे आशिक माण्हू मूले हीअं चवनि सिरदी सींद ॾिठी सी सोणे साग सुणे ॼण मारी हिकिड़ी दुल्ही साग वई खसी वेचारी जीअं मौला जे तकरीरुनि ते ज़ोर रहियो ॾाढो तीअं असां वटि इश्क कुल जो झेड़ो थियो जारी ऐं यार दिया मज़गा नींद नेज़े यार दिया मज़गा नींद नेज़े मुश्ताका को मारन तुझे आॾो की न कुछन था लुड़कल की था हारन एसियूं बंगला कंप्यूटर ऐं पेजारन हूंदे सिंध जा माण्हू सिंध का ॿार सिंध के था सारन वाह वाह यार दिया मज़गा नींद नेज़े मुश्ताका को मारन तुझे आॾो की न कुछन था लुड़क लिकी था हारन एसियूं बंगला कंप्यूटर ऐं पेजारन हूंदे सिंध जा माण्हू सिंध का ॿार सिंध के था सारन ऐं हुस्न जो हरकारी चढ़दे बांके भेण सिपाही पाण उम्र जे आख़िर में भी यारी खूब निभाई जो सरकारी जो दरबारी सो न खपे शायर आए सचल जे शहरन में का अड़ी अरदाई वाह वाह जो सरकारी जो दरबारी सो न खपे शायर आए सचल जे शहरन में का अड़ी अरदाई तव्हांजी महिरबानी यकीन जानो त ॾाढो मज़ो अचे पियो ऐं मां तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त ही सचल साईं जे इन तक़रीबनि जे सिलसिले खां अॻिते बि हिन सिलसिले खे तव्हां जेकॾहिं जारी रखंदो त ग्लोबल वर्ल्ड वारो जेको आहे न हिकिड़े घर वारो तस्वुर जुड़ी पवंदो ऐं तव्हां हिन सॼी टेक्नोलॉजी में मंज़ूर साहब ऐं तव्हां तमामु घणो ॼाणो बि था त मूंखे उमेद आहे त सचल जे हिन पैगाम खे आफ़ाक़ी पैगाम खे राति जामी हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई मंज़ूर त हुन चयो त शायदि हिन सचल साईंअ जे हिन सॼे शहर जे तनाज़ुर खे तव्हां रुगो तख़यल सां न ॾिसो पर सचल जे शहर में जेका पंहिंजी कैफ़ियत आहे ऐं जेको पंहिंजो हुस्न आहे उहो हुस्न अरडाईअ वारो बि आहे उहो हुस्न जेको आहे सो हिकिड़ी माना तमामु वॾी जेको आहे सो माना उछल वारो आहे ऐं आफ़ाक़ी जेको हुनजो हुस्न आहे हुनजी हुन आफ़ाक़ी पैगाम में जेका हुनजी कैफ़ियत आहे उहा सचल जी वाकई उहा अलॻि ई मुनफ़रद आहे सो तव्हांजी महिरबानी तमामु घणी ख़ुशी थी तव्हां वॾी महिरबानी डॉक्टर मुश्ताक फुल साहब तव्हां असांखे जॉइन कयो ऐं कल्ह असांजे जामी चांडे जो जेको लेक्चर हो उहो ॿुधो ऐं कल्ह अवां जो स्क्रीन ते नालो न पे आयो त असांखे इहा ख़बर न रही तव्हां असांजे सॼे लेक्चर खे ॿुधो पर इहा तव्हांजे कैमरा जेका आहे सा ऑन हुई ॿियनि बि खोड़ सारा अहिड़ा दोस्त हुआ जिन खे असां बाद में अॼु ख़बर पई अली आकाश ऐं ॿियनि हैदराबाद खां मूंखे मैसेज ऐं दोस्तनि फोन कया हींअर असांखे लाहौर मां जॉइन कयो आहे असांजे प्यारनि दोस्तनि दोस्त मोहम्मद हफ़ीज़ चना ऐं उन सां गॾु चांडियो अनवर अज़ीज़ जेके असांजे सिगा जा साथी आहिनि तमामु सरगर्म आहिनि जेके ॿई दोस्त ऐं साईं अब्दुल सत्तार मेमण साहिबु ऐं उनजो जेको पूरो हिकिड़ो हल्को आहे उहे हर साल सकाफ़ती मेलो मचाईंदा आहिनि जंहिंमें तक़रीबन कोई 2 खां 3 हज़ार माण्हू शरीक थींदा आहिनि। हिन दफ़े कल्चर डिपार्टमेंट बि उन्हनि सां उते शामिल थियो हुयो ऐं इन खां अॻु में बि खोड़ सारा फनकार जंहिंमें सनम मारवी ऐं ॿिया फनकार सिंधी फनकार हुन में ईंदा आहिनि फैमिली प्रोग्राम हूंदो आहे त इहो सॼो असांजा दोस्त सिंध जी तहज़ीब सकाफ़त ऐं जेको विरसो आहे उनखे अजरक जेके माण्हू शरीक थींदा आहिनि उन्हनि खे हिकु दफ़ो त सिंध जे नक्शे जा जेके ख़्याल ॾिना त उन्हनि खे असां हिते भलीकार था कयूं त ॾिया ॾे जेके असांजा दोस्त आहिनि असां सां मौजूदु आहिनि उहे हिन प्रोग्राम खे ॾाढो सुठो साराइनि था पिया ऐं सुठो सम्झनि था पिया उन दोस्तनि खे असां भलीकार था कयूं। जी रमेश वॾी वॾी महिरबानी मंज़ूर साहब हुसैन जरवार इस्लामाबाद खां असां सां गॾु मौजूदु आहे सुठो समाजी एक्टिविस्ट आहे उन खां असां
हींअर कमेंट कल्ह बि शामिल थियो जॾहिं जॾहिं प्रोग्राम कंदा आहियूं शामिल थींदो रहंदो आहे। जी हुसैन जरवार साहब। जी रमेश साहब ऐं मंज़ूर साहब तव्हांजी महिरबानी ऐं सभ खां पहिरीं त तव्हां ॿिन्ही साथियुनि खे मुबारकूं जो थोरे अरसे में तव्हां 3 प्रोग्राम करे मुंहिंजे ख़्याल में सिंध में जेके बि हिन वक़्तु ऑनलाइन एक्टिविटीज़ हलनि थियूं उन सभ खां जेका बहितर ऐं इंगेज करण वारी सरगर्मी आहे उहा तव्हां ॿिन्ही दोस्तनि जेका आहे सा उहा ई आहे। अॼु साहब ने असां जेके सिंध खां परे माण्हू रहूं था उन्हनि खे बि इहो मौक़ो मिले थो त उहे जेके डिजिटल जेको दौर आहे शायरी चोर मुल्ला मोड़ो ऐं मोहकारो मुल्ला सूरत जंहिंजी सूअर जहिड़ी नस्ल जंहिंजो नूर भलो मियां मुल्ला मन नूर हू कारो कोझो पेटू मुल्ला हू कारो कोझो पेटू मुल्ला हेठो मुल्ला बूथत जंहिंजो ॿिली जहिड़ो ढोल में जहिड़ो ढोर भलो मियां मुल्ला मानिन चोर हू बुछड़ो बांदर भाड़ी मुल्ला रोज़ हणे थो ॼाड़ी मुल्ला गुफ्ता जंहिंजा टिट गॾह जा लोभी लुज लॻोर भलो मियां मुल्ला मानिन चोर हू नक मुने सां नासिर मुल्ला कूड़ो कसमी काफर मुल्ला अहिड़ो मूर न मिलंदो ॻोल्हियो केच बंभोर भलो मियां मुल्ला मानिन चोर। सो इस सर्विस जावली जी नंढड़ी शायरी जेका मूं तव्हां दोस्तनि जे दर खे महिरबानी तव्हांजी। जान हो लटाए थी गया 250 साल अॻु में इन जो जतूं कयूं बुगला बाहू ऐं मोरा महिरबानी काल बि साईं जो फर्ज़ंद बि नौजवान इंसाफ मेमण साहब जेको मौजूदु आहे त हुनजो पुटु इशफाक मेमण जेको आहे उहो बि मौजूदु आहे त माण्हू पंहिंजी फैमिली समेत जेको आहे सो शरीक थियनि था। उन्हनि सभिनी खे असीं भलीकार चऊं था। इहे सुठियूं रवायतूं आहिनि। त यासिर अरफात साहब असां वटि मौजूदु आहे। यासिर अरफात साहब ऐं इंजीनियर सनाउल्ला जग साहब। अरफात साहब कुझु चवणु चाहींदा त माइक खोलनि। जी जी यासिर साहब तव्हांजो माइक यासिर हक़ मौजूद साईं यासिर बुरड़ो दौलतपुर खां आहियां ऐं हिते रमज़ान बुरड़ो साहब मौजूदु आहिनि। हिते चाचा आहिनि मुंहिंजा मां हुनजो आहियां भाणे जो आहियां ऐं ख़रीदण में शौक़ु आहे ऐं ॿुधण जे लाइ आहिया आहियूं। बसि ॿुधंदासीं वधीक टाइम कोन वठंदासीं। ज्वाइन कयो
खाती असांखे शामिल आहे ज़ीरो हूंदो असांखे हिंद वॾी जेको सुठो थी जो एग्जीबिशन आहे रमज़ान बुर्डो साहब जो आहे नौजवाननि खे ट्रेन करण वारो जेको कंट्रीब्यूशन आहे एंग्रो फाउंडेशन जे हवाले सां उहो बि संदसि सही सिरो अब्दुल साहब में